बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। असीं अवां जी ख़िदमत में हाज़िर थींदा आहियूं। अॼु बि हाज़िर थी चुको आहियां, अकेलो आहियां अॼु, पर ख़ैरु आहे। तव्हां ऐं असां त गॾु आहियूं न। इरशाद जागीरानी जो सिक भरियो सलाम क़बूल पवे। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो-मान में रखे। सभ खां पहिरियां सभिनी ॾेह परॾेह में जेकी बि मुस्लमान भाइर रहनि था उन्हनि खे शब मेराज जूं तमामु घणियूं वाधायूं हुजनि। यकीनन हीअ भलारी राति ॾाढी सुहिणी, मनमोहिणी ऐं शफ़क़त वारी ऐं गॾोगॾु रहमतुनि वारी, गॾोगॾु बरकतुनि वारी गुज़री। ऐं यकीनन तव्हां रब करीम खे वाॾायो हूंदो, रब करीम जे हुज़ूर में झोल झलिया हूंदा ऐं पिनियो हूंदो, वाॾायो हूंदो, रुनो हूंदो तव्हां। यकीनन रब करीम ईअं ई राज़ी थियण वारो आहे। रब करीम खे पंहिंजे हाल जी, पंहिंजे सॼे लाइफ जी, पंहिंजी ज़िंदगीअ जी ख़बर आहे। पर पोइ बि रब करीम जे अॻियां जॾहिं पाण हथ खणी करे कुझु घुरंदा आहियूं त पोइ रब करीम अता करे छॾींदो आहे। आउं त कॾहिं कॾहिं इहो चवंदो आहियां त पाण सभिनी सां पंहिंजूं ॻाल्हियूं, पंहिंजा ॾुख तकलीफ़ूं शेयर कंदा आहियूं, उन्हनि सां शेयर कंदा आहियूं जेकी उन मामले जो हल बि न कढी सघंदा आहिनि यार। पोइ उन्हनि सां शेयर करण जी ज़रूरत असांखे कहिड़ी आहे? रब करीम सां शेयर कजे न, उन सां मुहबत कजे, उन सां दिलि लॻी कजे, उनखे पंहिंजो दोस्त बणाए छॾिजे। उन जी दोस्ती त तमामु घणी आसान आहे। ॿ लुड़क ॻाइणा आहिनि, हथ खणणा आहिनि, रोई पवणो आहे ऐं पंहिंजी अर्ज़ी रखणी आहे त अल्लाह पाक मूंखे हीअ तकलीफ़, हीअ परेशानी, हीअ अंज, हीअ ॾुख आहे, अल्लाह पाक सभु मग़फ़िरतूं फ़रमाए थो। ऐं यकीन पुछो त जेकी ॿियनि माण्हुनि जे सहारनि ते हलनि था न, त उन्हनि जा सहारा कॾहिं कॾहिं टुटी वेंदा आहिनि, छॾे वेंदा आहिनि। रब करीम जो सहारो आहे त उहो कॾहिं बि हेॾे होॾे नथो थिए, कॾहिं बि असांखे छॾे नथो। हिकु तकलीफ़ ख़तमु थिए थी त यकीन ॼाणो त उनखां पोइ सुख ई अची वेंदो इंशा अल्लाह। सो तव्हां पंहिंजे रब करीम जे हिफ़्ज़ो अमान में हुजो। तव्हांजे लाइ दिलि सां दुआ कयूं था। अॼु बल्कि कल्ह खां वठी करे ॾिठूं पए त मस्जिदुनि ते चरागां हुई ऐं बतियूं ॿरनि पियूं मस्जिदुनि ते, इन जंहिंखे पाण मिर्चूं बि चवंदा आहियूं। सो मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांजा उलमाए कराम शब मेराज जी फ़ज़ीलत, उनजी अहमियत जे बारे में असांखे ॿुधाए रहिया हुआ त इन राति पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं अल्लाह पाक जी जेका मुलाक़ात थी आहे उन मुलाक़ात जे बारे में असांखे ॾसे रहिया हुआ। आशिक़ जी महबूब सां मुलाक़ात छा था सम्झो? तुंहिंजी मुंहिंजी जॾहिं प्यारा पिरी थी मिठी मुलाक़ात हुई, मेराज जी ॼण राति हुई, मेराज जी ॼण राति हुई, मेराज जी राति हुई। हाणे इहे ॻाल्हियूं जेके आम हिकिड़ो महबूब पंहिंजे आशिक़ सां करे सघे थो, त हीअ त वरी मक़ाम ई ॿियो आहे, हीअ त वरी ॻाल्हि ई ॿी आहे, हीअ त वरी कैफ़ ई ॿियो आहे, हीअ त वरी करार ई ॿियो आहे। सो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं बुराक जी सवारी कनि था ऐं पहुचनि था त पोइ उहो जेको मंज़रु आहे, उहो जेको हाल अहिवाल आहे, उहे जेके घड़ियूं आहिनि, उहे जेके साअतूं आहिनि, उहे जेके पहर आहिनि, उहे जेके ॾींहं आहिनि, उहे जेके साल में तब्दील थी वञनि था ऐं कंहिंखे ख़बर बि नथी पवे। सो इन हवाले सां असांजा उलमाए कराम असांखे ॾसु ॾियनि था ऐं नमाज़ जो हिकिड़ो तोहफ़ो बि पाण खे मिले थो ऐं उनखां पोइ असांजी ज़िंदगी हिकिड़ी संवरी वञे थी, सिधे रास्ते ते अचूं था, सिधे तग ते अचूं था ऐं आख़िरत जो फ़िक्रु कयूं था। सो आख़िरत जो फ़िक्रु बि इंतिहाई लाज़िम आहे। मां अॼु सोचियो पए त राति दुआऊं बि घुरियूंसीं, रब करीम खे ॿाॾायोसीं, पंहिंजा गुनाह बख़्शाइण जी कोशिशि बि कईसीं। पर ॻाल्हि इहा आहे त कंहिंखे बि जन्नत इहा अहिड़ी जॻह आहे जंहिंमें सभु को वञणु चाहे थो, जिते हर को स्टे करणु चाहे थो, उते रहणु चाहे थो, उते पहुचणु चाहे थो। जन्नत अहिड़ी जॻह आहे, पर तकड़ि कंहिंखे बि कोन्हे का। इहा वाहिद जॻह आहे जिते कंहिंखे बि तकड़ि कोन्हे त मां हिते वञा। इहो छो तकड़ि कोन्हे? सिर्फ़ु इन जे करे आहे त पाण खे भउ थो थिए, ख़ौफ़ थो थिए त किथे असीं गुनहगार न हुजूं, किथे असांखे किन गुनाहनि जी त पाण खे ख़बर बि आहे न त हेतिरा गुनाह पाण कया आहिनि, त किथे असांखे उते टंगियो न वञे, उते असां झलिजी न पऊं। सो जेकॾहिं पाण सही जॻह ते अची वञूं न, पाण जेकॾहिं सिधी राह ते अची वञूं त पाण खे उल्को न हूंदो। पोइ दिलि चवंदी त बाबा हलंदी असां, रब हलाए त भली थींदी। पोइ जन्नत में वञण जी असांखे तकड़ि थींदी, पोइ जन्नत में वञण जी असांखे उॿराइप थींदी। हाणे इन जे करे न आहे त भउ थो थिए, अलाए छा थींदो। सो ईअं इन जे करे मूं सोचियो पए त जन्नत उहा जॻह आहे जिते वञणु हर को चाहे थो, पर तकड़ि कंहिंखे बि कोन्हे। सो तकड़ि जेकॾहिं करणु चाहियो था, वञणु उते जल्दी चाहियो था, त पोइ नेक अमाल कयो। नेक साले माण्हुनि जी वाता तव्हां ॿुधो हूंदो, अलाह साईं हलंदी में हलाए, बसि हाणे असांजी उमिरि पूरी थी वई आहे, हाणे असांखे वञणु घुरिजे। इहे माण्हू बि तव्हांखे मिलंदा हूंदा। नेक साले माण्हू अहिड़ा आहिनि जेकी अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि। सो बहरहाल खोड़ सारियूं ॻाल्हियूं अॼु बि कंदासीं। अॼु बि तव्हांखे पंहिंजे बारे में, प्रोग्राम जे बारे में ऐं तरतीब जे बारे में ॿुधाईंदासीं। पर इन खां पहिरियां हिकिड़ी ज़बरदस्त ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदा हलूं त पाकिस्तान पोलियो जे ख़ात्मे जे बिल्कुलु वेझो पहुची चुको आहे। हाणे पोलियो जे असीं ख़ात्मे जे वेझो आहियूं। इहो सिर्फ़ु इन जे करे थियो आहे त तव्हां ऐं असां पंहिंजनि ॿारनि खे प्रॉपर टाइम ते पोलियो जा 2 फुड़ा पीआरियासीं। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांजी गुज़ारिश खे क़बूल कयो। 2-4 ॾींहं खां वठी मां बि मथो पियो आहियां, तव्हांखे हथ ॿधा पए त महिरबानी कयो
पंहिंजनि ॿारनि खे टाइम ॾियो, उन्हनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरो। पर हाणे मसइलो इहो आहे त अञा कुझु अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते इहे शयूं अञा आहिनि, मतिलबु पोलियो अञा उते ख़तमु न थी सघियो आहे, पोलियो जो मुकमल ख़ात्मो न थी सघियो आहे। सो उहे जेके इलाइक़ा जेकी हाई रिस्क ते आहिनि, जिते पोलियो जी टीम पहुचे थी, उन्हनि सां सही सहकार नथो कयो वञे। गुज़ारिश कंदासीं वरी बि निमाणी हथ ॿधी करे त तव्हां पोलियो जी टीम सां सहकार कयो, उन्हनि जो अदब एतिराम कयो, उन्हनि खे मान ॾियो, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। 2 फुड़ा पीआरण सां थींदो छा, 2 मिंट बि न लॻंदा आहिनि। सो 2 मिंट जेकॾहिं तव्हां टाइम कढंदव, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ॿार जेकी तव्हांजा घर में आहिनि उन्हनि खे पोलियो जा फुड़ा ज़रूरु पीआरियो। को सुतल ॿारु आहे त उनखे बि उथारे वठो, उनजी निंड ख़राबु करण खां बहितर आहे, बल्कि उनजो फ्यूचर ख़राबु करण खां बहितर आहे त उनजी निंड ख़राबु कई वञे। सो तव्हां सभिनी खे गुज़ारिश आहे, टीम नाहे पहुती त हेल्पलाइन जो तव्हांखे ॾस पतो नंबर ॾियां थो, बल्कि 1166 ॾस पतो ऐं हेल्पलाइन जो नंबर आहे। माना इहो ॾस पतो बि तव्हांखे थी वियो त 1-1-6-6 मिलाईंदव न, तव्हां उते ॿुधाए सघो था त टीम असां ताईं नाहे पहुती। 16 नंबर आहे, लिखी छॾियो, नोट फरमाए छॾियो, आसान नंबर आहे। 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे। पोलियो जी टीम दरवाज़े ते नाहे पहुती त तव्हां उते पंहिंजी ॻाल्हि ॿुधाए सघो था। पोलियो जा फुड़ा ख़तरनाक न आहिनि, इन में के बि साइड इफेक्ट न आहिनि। इलाही माण्हुनि जे ज़हन में इहा ॻाल्हि हूंदी आहे त पोलियो जा फुड़ा हराम जुज़न सां ठहंदा आहिनि। इहा ॻाल्हि क़तन ठीकु कोन्हे का, इहा ॻाल्हि दुरुस्त कोन्हे का, इहा ॻाल्हि सही कोन्हे का। पोलियो जा फुड़ा तव्हांजे ॿार जी सिहत जे लाइ ज़बरदस्त आहिनि, तव्हांजे ॿार जे फ्यूचर खे मज़बूत बणाइनि था, महफ़ूज़ बणाइनि था। ॿारु तव्हांजो माज़ूर न थींदो त तव्हांजो फ्यूचर माज़ूर न थींदो, तव्हां परेशानी खां बची सघो था। इलाही ॿार अहिड़ा आहिनि जेके डिसेबल आहिनि, घरनि में खटुनि ते पधर ते पिया खेॾंदा आहिनि। सो उन्हनि वालिदेन खां पुछा कयो, इहो सूरु, इहो दर्दु, इहा कर्ब वारी कैफ़ियत छा थींदी आहे, इन मां बचणु चाहियो था त महिरबानी कयो तव्हां पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। पोलियो जा फुड़ा पीअण जो को साइड इफेक्ट न आहे। 5 सालनि जे हर ॿार खे हर भेरे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। जेकॾहिं तव्हांजे ॿार पोलियो जा फुड़ा पी छॾिया आहिनि त वरी बि जेकॾहिं टीम पहुचे थी त ॿीहर पीआरण सां बि को साइड इफेक्ट न आहे। इहा ॻाल्हि बि ज़हन में रखो। कई अहिड़ा वालिदेन हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि त 4-5 ॾींहं 8 ॾींहं 7 ॾींहं पहिरियां त पीआरियासीं। सो इहा पोलियो जी टीम खे तव्हां आगाही ॾेई सघो था, ॿुधाए सघो था, पर ॿीहर बि जेकॾहिं पी सघजनि था, इहा ॻाल्हि माना तव्हांखे ॿुधायूं था त इन में बि को साइड इफेक्ट न आहे। ॿीहर बि पोलियो जा फुड़ा पीआरे सघजनि था। 1166 वधीक राब्ते लाइ नंबर आहे, तव्हां उते कॉल करे सघो था। फ्यूचर सेव कयो, पंहिंजनि ॿारनि जो महफ़ूज़ कयो, ऐं सेफ फ्यूचर हूंदो त तव्हांजी जेका ज़िंदगी आहे उहा परेशानी खां बची पवंदी। पोलियो खे हाणे स्टॉप करिणो आहे, पोलियो खे मुंझो ॾियणो आहे, पोलियो खे ख़तमु करिणो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी, इहा गुज़ारिश जेकॾहिं तव्हां असांजी क़बूलु कंदव, पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा पीआरींदव त इहो तव्हांजे लाइ भलो थींदो। रोज़ानी जीजल अख़बार छा थी चवे, तव्हांखे रोज़ु ॿुधाईंदो आहियां। अॼु बि ॿुधाईंदुसि। रोज़ानी जीजल अख़बार मुंहिंजे हथनि में आहे, ऐं रोज़ानी जीजल अख़बार हीअ कराची, हैदराबाद ऐं सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। ॾाढी सुठी अख़बार आहे। हिन अख़बार खे पढ़ण सां मुंहिंजो मुशाहिदो, मुंहिंजो मुतालियो वधंदो आहे। मुशाहिदाती ख़बरूं बि हूंदियूं आहिनि, मुताले जी बि ख़बरूं हूंदियूं आहिनि, कुझु ॾेही परॾेही, कुझु ज़राअत जूं, कुझु स्पोर्ट्स जूं, ऐं कुझु शोबिज़ जूं ख़बरूं बि हिन अख़बार में हूंदियूं आहिनि। हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे। हिन अख़बार में सिफ़ा 8 हूंदा आहिनि। हिन अख़बार जी क़ीमत सिर्फ़ु 20 रुपया आहे। सो तव्हां हीअ अख़बार पढ़ी सघो था। अॼु जेका लीड ख़बर लॻल आहे उहा इहा आहे त वज़ीर आज़म पारां पेट्रोल ऐं डीज़ल 10 रुपया ऐं बिजली 5 रुपया फ़ी यूनिट सस्ते करण जो ऐलान। माण्हुनि में ख़ुशीअ जी लहर। यार हीअ त मूंखे तरीक़ो सम्झ में कोन आयो। हाणे पाण जेकॾहिं कंहिं माण्हू खां 100 रुपयो फुरियूं ऐं उनखे वरी 50 या 70 मोटाए ॾियूं त उहो माण्हू ख़ुशि थींदो, चवंदो यार वॼाए चई 30 रुपया त मुंहिंजा अञा रहनि ई था। हे बि कमी आहे। 13 रुपया पेट्रोल वधाए करे 10 रुपया लाथो अथऊं, तॾहिं बि माण्हू ख़ुशि आहिनि। इन्हनि माण्हुनि खे असां छा कयूं? हलो भला ठीकु आहे, 10 रुपया घटि थिया, इहो सोचे करे शायदि ख़ुशि थिया हूंदा, पर 13 रुपया वधाए वरी 10 रुपया घटाइणु, इहा कहिड़ी वरी ॻाल्हि थी? इहो हरूभरू अवाम खे बेवकूफ़ बणाइण जो हिकिड़ो स्टाइल मूंखे नज़र अचे थो। मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे, भाई ख़ान साहिब मुंहिंजी का दुश्मनी न आहे। सो पेट्रोल 10 रुपया पर हाल सस्तो थी वियो आहे, ऐं बिजली 5 रुपया फ़ी यूनिट सस्ती थी वई आहे। मौलाना फज़लुर रहमान ऐं शहबाज़ शरीफ़ में राब्तो, हुकूमत ख़िलाफ़ तहरीक में तेज़ी आणण ते इतफ़ाक़। ऐं मुराद अली शाह साहिबु चए थो त इमरान ख़ान खे पंहिंजी इज़त जो को ख़्यालु न आहे, उनखे महांगाई जो को अहसासु न आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब जी ख़बर छपी आहे अॼु अख़बार में त वफ़ाक़ ख़िलाफ़ मार्च रवां दवां, इमरान ख़ान पंहिंजी असेंबली टोड़े या उहिदो छॾे, न त जियाला इस्तीफ़ा वठणु अचनि पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी। ऐं रूस ऐं यूक्रेन में वेड़ जे 5 ॾींहं खां पोइ अमन लाइ ॻाल्हियूं शुरू थी वियूं। शुकुर अलहमदुलिल्लाह, इहा बि ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। शब मिराज बि आहे। सो बहरहाल असीं चऊं था शाह साईं जे हुन शेर वांगुरु त आलम सभु आबाद करी। सो अलाह पाक सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो मान में रखे। इंसान ज़ात जो क़त्ल न थियणु खपे। जेकी जंगूं लॻनि थियूं उन्हनि में उहे माण्हू मरी वञनि था जिन माण्हुनि जो जंग सां को तालुक़ ई न आहे हूंदो, पुरअमन हूंदा आहिनि।
बसि पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि उहे बि गुज़ारे वेंदा आहिनि। सो रूस ऐं यूक्रेन जी वेड़ खां पोइ अॼु माना ॻाल्हियूं शुरू थी वियूं आहिनि। शोबिज़ जे पेज ते थोरी निगाह विझूं, पोइ वरी ब्रेक बि वठंदासीं। शोबिज़ जे पेज में अॼु इहो लिखियलु आहे त हिकु कलाम काया पलटे छॾींदो आहे। लाड़काणे में राॻीनि आशिक़ निज़ामाणीअ शबीर समूह सां रिहाण कई वई आहे ऐं शबीर समूह सां वॾो हिकिड़ो राॻी नाले वारो सुरीलो राॻी आशिक़ निज़ामाणी पंहिंजो मटु पाण ॿिन्ही सां रिहाण ऐं ॿई डिज़र्व कनि पिया, इन्हनि सां रिहाण करणु घुरिजे। असांखे इन्हनि सुठनि फ़नकारनि खे ॿुधणु घुरिजे। हानिया आमिर जो बोल्ड लिबास मदाह जी छिती तनक़ीद उन ते कई वई आहे। ॾाढा किना किना कमेंट्स उनखे ॾिना अथऊं, जंहिंखां पोइ हुनजी दिलि आज़ारी थी आहे। ऐं इन खां सवाइ क्रिकेट जूं ख़बरूं बि आहिनि, उहे बि तव्हां पढ़ी सघो था। परदे में रहने दो फिल्म ईंदड़ ईद ते रिलीज़ करण जो ऐलान कयो वियो आहे। कराची जी इहा ख़बर आहे शोबिज़ जी, ऐं इनशाला इहा फिल्म ईद ते रिलीज़ थींदी। ईद में बाक़ी कुझु ॾींहं पिया आहिनि। सो हिते वठूं था हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक बि, ऐं पोइ मोटी ईंदासीं त पोइ वरी असां सां कुझु उलमा कराम ऐं आलिम दीन, असां सां मौलवी आज़ाद गॾु हूंदा। नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। ऐं ख़ासि तौर ते शब मेराज जी जेका अहमियत आहे, उन जी जेका फ़ज़ीलत आहे, इन राति में छा छा कजे ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचिजे ऐं कीअं पंहिंजे रब करीम खे राज़ी कजे, इन्हनि समूरनि ॻाल्हियुनि ते ॻाल्हाईंदासीं। पाण वठूं था हिकिड़ो नंढिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक। असां सां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। भलीकार चवण सां गॾु वरी हिकिड़ी ॻाल्हि कंदा हलंदासीं त पाकिस्तान में ॿिनि ॿारनि खे जेकॾहिं पाण ॾिसूं, ॿिनि ॿारनि खां पोइ हिकिड़ो ॿारु ज़रूरु जेको आहे सो आयरन जो शिकार आहे, आयरन जी कमी जो शिकार आहे। आयरन जी कमी वॾो मसइलो थी वियो आहे। ॿार तव्हांजा चुस्त न आहिनि, तव्हांजा ॿार चाक न आहिनि, सुस्त आहिनि, त पोइ तव्हां वेझे डॉक्टर सां ज़रूरु मशवरो कयो। ॿारनि में आयरन जी कमी खे पूरे करण जे लाइ उन्हनि खे ओड़ियूं खुराकूं ज़रूरु खारायो। ॿारनि में आयरन जी कमी जूं निशानियूं कुझु तव्हांखे ॿुधाए छॾियां थो। तव्हांजो ॿारु जेकॾहिं स्कूल खां वापसि अचे थो, सहकंदो अचे थो, उनजो साहु जेकॾहिं ॿुसाटिजे थो, त इहा बि आयरन जी कमीअ जी अलामत आहे, उनजी निशानी आहे। ॿारु जेकॾहिं खेॾे थो किथे, रांदि रूंद करे थो ऐं उनखां पोइ जल्दी अची चवे थो मां थकिजी पियो आहियां या मां हली नथो सघां या वेही रहे थो जल्दी, छो त नंढा ॿार अक्सर मूं ॾिठो आहे त एक्टिव घणा हूंदा आहिनि। उन्हनि खे परवाह न हूंदी आहे त भले केतिरो बि उन्हनि खे खेॾायो, काॾे बि उन्हनि खे मोकिलियो, पर हू थकिजंदा न आहिनि। सो जेकॾहिं हू नंढपण में, इन उमिरि में ई नंढपण में, बालकपण में थकिजी पवनि था, त इन जो इहो ई मक़सदु आहे त उनमें आयरन जी कमी आहे। सो थकावट उन्हनि खे थिए थी ऐं ख़ासि तौर ते तव्हांखे चवंदासीं तव्हां उन्हनि खे उन्हनि जी केयर नथा कयो, सार संभाल नथा कयो, उनजे करे बि मसइलो थिए थो इहो। सो ॿारनि में जेका आयरन जी कमी आहे उनखे पूरे करण जे लाइ उनखे मुतबादिल या जेकी सुठियूं खुराकूं आहिनि उहे खाराइणु घुरिजनि। ॿारनि जी नशोनुमा करणु घुरिजे। ॿारनि खे जेका नेरनि असां ॾियूं था उहा ज़रूरु कराइजे, चांहि पापे ऐं उन पराठ, ख़ासि तौर ते जेकी इहे स्लाइस वग़ैरह तव्हां खारायो था, इन्हनि खां थोरो पाण खे परे रहणु घुरिजे ऐं सुठियूं शयूं खाराइणु घुरिजनि जेकी उन्हनि खे स्टेमिना उन्हनि जी डेवलप कनि ऐं उन्हनि जो जेको इम्यून सिस्टम आहे उहो बहितर थिए। आयरन जी कमी खां पाण खे पंहिंजे ॿार खे बचाइणो आहे ऐं उनजे लाइ तव्हां ॿार जी केयर कयो, ॿार जी हिफ़ाज़त कयो, तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। पाकिस्तान में इहो वॾो मसइलो आहे, इन मसइले खे पाण हल करण जी कोशिशि कंदासीं। सिर्फ़ु इहो करिणो आहे त ॿारनि जी केयर करणी आहे, उन्हनि खे सुठा सुठा जूसिस पीआरियो, फ्रूट वारा जूसिस, फ्रेश जूसिस पीआरियो, या सुबुह सुबुह जी जेका नेरनि आहे उहा ई जेकॾहिं तव्हां सुठी उन्हनि खे कराए छॾियो था त तव्हांजे ॿार में आयरन जी कमी घटि ई थींदी। सो अॼोको प्रोग्राम ॾाढो सुहिणो ऐं मनमोहणो थींदो। मेराज जी फ़ज़ीलत ते पाण ॻाल्हाईंदासीं, शब मेराज ऐं उनजी अहमियत छा हुई ऐं उनखां पोइ असांखे छा करणु घुरिजे, असांखे कहिड़ा दग मिलिया, कहिड़ियूं वाटूं मिलियूं, कहिड़ा रस्ता मिलिया पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ। सो इन मौज़ूअ ते अॼु ॻाल्हाईंदासीं। पाण ख़ुशि बि आहियूं, पाण अॼु महकूं पिया था, पाण अॼु चहकूं पिया था, तव्हांखे मुबारकूं बि ॾेई चुकासीं। हिकु भेरो वरी शब मेराजूं तव्हांखे मुबारकूं हुजनि। मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि। थोरी देरि पहिरियां मूं तव्हांखे ॿुधायो त इन अहम मौज़ूअ ते ॻाल्हाइण जे लाइ उलमा कराम खे असां दावत ॾिनी आहे। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत तव्हांखे टीवी स्क्रीन ते नज़र ईंदी, पाण ॾाढा सुठा मुक़ररु आहिनि, ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि ऐं क़ुरान हदीस जी रोशनीअ में ॻाल्हाईंदा आहिनि। इहा ॾाढी ज़बरदस्त ॻाल्हि आहे। उन्हनि जी भलीकार चऊं था। अलामा अब्दुल ख़ालिक़ कादरी साहिब असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। साईं कीअं आहियो? ठीकु आहे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जो करम आहे। वॾी महिरबानी लख थोरा तव्हांजा, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ॿियो असांजो दोस्त साथी उहो बि इन ई मौज़ू ते असां सां अॼु ॻाल्हाईंदो, मुफ़्ती मोहम्मद ज़ाहिद असलम रिज़वी साहिब असां सां गॾु आहे, उनखे बि असीं भलीकार चऊं था। सर कैसे हैं? ठीक है, बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। ऐं पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक ते जेकॾहिं ॻाल्हायूं, उनजो ज़िक्र ख़ैर हुजे ऐं पोइ नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम न ॿुधूं त ईअं वरी कीअं थो थी सघे। सो अॼु अक़ीदत जा गुल निछावर करण जे लाइ असां वटि 2 नातख़्वान बि आहिनि ऐं उन्हनि नातख़्वाननि मां छा हिकिड़ी असांजी भेण उम्मा शहज़ाद असां सां गॾु आहे, उनखे असीं वेलकम चऊं था। बहुत शुक्रिया बेटा प्रोग्राम में आहे। ऐं ॿियो असांजो दोस्त आहे मोहम्मद
कामरान ताहिरी साहिबु उनखे बि असीं भलीकार चऊं था। साईं वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। सो मोहम्मद अब्दुल ख़ालिक कादरी साहिबु, सभ खां पहिरियां त तव्हां सां कचहरी कजे दिलि चवे थी, स्टार्ट तव्हां खां वठूं। मूंखे इहो ॿुधायो त मेराज शरीफ़ किथां साबित थी आहे ऐं उनजी शरई जेका हैसियत आहे उहा छा आहे? नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिल करीम, अम्मा बअद फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सभ खां पहिरीं त सिंध टीवी जी समूरी सथ जो ऐं डायरेक्टर साहब जो ऐं इरशाद अहमद जागीरानी साहब जो थोराइतो आहियां, शुक्रियो अदा करियां थो जो तव्हां पंहिंजे प्रोग्राम में हमेशह जीअं मूंखे यादि करियो था। अवां सभिनी जी महिरबानी, अल्लाह पाक अव्हांखे शादो आबाद रखे। अव्हां जे तवसुत सां ऐं सिंध टीवी जे तमामु नाज़रीन खे दिलि जी गहराइनि सां मेराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो लख लख मुबारकूं पेश करियां ख़ैर थो, मुबारक साईं, ख़ैर जो मुबारक। अॼु असांजे आका मक्की मदनी मुस्तफ़ा अलैहि तहियतु सना सल्लल्लाहु अलैहि व वसल्लम जिन जी ज़ात अक़दस खे अल्लाह तबारक व तआला उहो उरूज अता फरमायो, सुभान अल्लाह। उहो उरूज अता फरमायो जो कंहिं बि नबी सगोरे खे न मिलियो, बल्कि कंहिं फ़रिश्ते खे न मिलियो। ईअं चवां त हू ख़ालिक हुजण में हिकु, मदीने वारो साईं मख़लूक हुजण में हिकु, इन जो इज़हार मेराज जी राति वाह थियो। वाह वाह, सुभान अल्लाह। सो अल्लाह तबारक व तआला पंहिंजे करम सां, पंहिंजी महिरबानियुनि सां पंहिंजे महबूब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस खे मेराज करायूं। हाणे शरई इन जो जेको आहे त उहो छा आहे, इन जे बारे में ईअं त क़ुरान पाक में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं जी जो तज़किरो थियल आहे मेराज जो, इहो क़ुरान मां साबित आहे, नसे क़तई मां। इन जो हुकुम इहो आहे त जेको इन जो इनकार कंदो उहो कुफ़ुर कंदो। अच्छा अच्छा अच्छा, तो क़ुरान जो इनकार थी वेंदो, नसे क़तई जो इनकार थी वेंदो, इहो कुफ़ुर थी वेंदो। यानी मदीने वारे सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम जन नबूवत जे 12 साल, यानी नबूवत जो ऐलान कयो हुओ, ऐलान कयो हुओ 40 साल। छो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम नबी तॾहिं खां जॾहिं खां वॾी काइनात जी सिज चंड सितारा काइनात जो वजूद ई कोन हो। सभ खां पहिरीं वइज़ा ख़ज़ल्लाहु मीसाक़न नबीय्यीन महबूब यादि करियो जॾहिं मां नबीयुनि जा अरवाह घुराया, उन्हनि सां मूं जॾहिं मुखातिब थियुमि, वाइदा वरिता, त पोइ अल्लाह तबारक तआला फरमायो त लमा आतैतुकुम मिन किताब हिकमा, मां तव्हांखे जॾहिं अता करियां किताब हिकमत, सुम्म जाकुम रसूल, पोइ तव्हां वटि हीअ ख़ासि रसूल तशरीफ़ वठी अचे। मालूम थियो क़ुरान जी नसे क़तई मां साबित आहे त हुज़ूर खे 40 सालनि खां पोइ नबूवत मिली न आहे। नबूवत त तॾहिं अता थी आहे जॾहिं अञा ताईं काइनात जो वजूद ई कोन पियो हो, त महबूबनि 40 सालनि खां पोइ नबूवत जो ऐलान फरमायो। ईअं चऊं न जेका नात ॿुधंदा चंड सितारा पोइ थिया, अवल मुंहिंजो महबूब हुयो। हाय सुभान अल्लाह। इहे त उन्हनि मां ई हदीस में क़ुरान में वरितल आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जी ज़ात अक़दस नबी तॾहिं जॾहिं काइनात जो वजूद ई कोन हो। सुभान अल्लाह, सुभान हिकु रब जी ज़ात हुई, ॿियो महबूबनि जो नूर अल्लाह पाक पैदा फरमायो। सुभान अल्लाह। त मौज़ू इहो असांजो त मेराज शरीफ़, त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम 40 सालनि खां पोइ नबूवत जो ऐलान फरमायो। उन खां 12 साल बाद में ही मेराज थियो, नबूवत जो 12 साल, यानी 52 सालनि जी उमिरि जा महबूब मदीने वारा सरकार अल्लाह पाक जा आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुआ, त मेराज कयऊं। इहो मेराज जो क़िसो क़ुरान पाक जे 15 पारे जी इब्तिदा में मौजूदु आहे। उन में अल्लाह तबारक तआला जेको फरमायो त मस्जिद हराम यानी काबतुल्लाह शरीफ़ खां मस्जिद अक़सा ताईं जेको मेराज आहे, इन जो हुकुम इहो आहे त इहो नसे क़तई मां साबित आहे, इन जो इनकार करणु कुफ़ुर हूंदो। बाक़ी आसमाननि जो सैर, अर्श जो सैर ऐं क़ुर्ब ख़ासि रब जो, इहो अहादीस सहीहा मुतअम्मिदा जेके तवातुर जी हद ताईं पहुतल आहिनि, इन जो इनकार करणु जेको हूंदो उहो गुमराही हूंदो। अच्छा ठीकु। हाणे क़ुरान पाक जे अल्लाह तबारक तआला 15 पारे जी इब्तिदा में रब काइनात मेराज जो वाक़ियो इरशाद फरमायो, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहू लिनुरियहू मिन आयातिना इन्नहू हुवस समीउल बसीर। सुब्हानल्लज़ी, पाक आहे उहा ज़ात, छाखां? हर ऐब खां, कमज़ोरीअ खां पाक आहे उहा ज़ात। असरा, जंहिं सैर करायो बेअब्दिही, पंहिंजे ख़ासि बाने खे, यानी हिते मुराद अल्लाह पाक जा आख़िरी नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि। लैलम मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा, राति जे कुझु हिसे में, इन जी तफ़सील मां बाद में अर्ज़ कंदुसि, राति जे कुझु हिसे में मस्जिद हराम खां मस्जिद अक़सा ताईं, बैतुल मुक़द्दस ताईं अल्लाह पाक मेराज करायो। राति जो कुझु हिसे में अल्लज़ी बारकना हौलहू, उहा मस्जिद अक़सा जंहिंजे चौधारी अल्लाह तबारक तआला फरमाए थो मूं बरकतूं रखियूं आहिनि, दुनियावी बरकतूं बि आहिनि, उख़रवी बरकतूं बि आहिनि। उख़रवी बरकतूं ईअं त उते नेकियूं ज़बरदस्त आहिनि, नबियुनि सगूरनि जूं मज़ारूं आहिनि, वही नाज़िल थींदी रही आहे। दुनियावी बरकतूं इहे आहिनि, तुंहिंजे चौधारी नहरूं आहिनि ऐं उते बाग़ात आहिनि, ॾाढो हिकिड़ो सरसब्ज़ इलाइक़ो आहे, जन्नत जी मिसाल आहे मस्जिद अक़सा।
अल्लाह पाक इन जी पाण क़ुरान में वज़ाहत फरमाए त मां जी चौधारी बरकतूं रखियूं आहिनि लिनुरियहु मिन आयातिही त मां पंहिंजे महबूब ख़ासि खे पंहिंजो ख़ासि निशानियूं ॾेखारियूं इन उहो समीउल बसीर अल्लाह तबारक व तआला समी भी आहे बसीर भी आहे ॾिसे भी थो ॿुधे भी थो त क़ुरान मां साबित आहे महबूबनि जो मेराज सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो इन जो हुकुम बि मां कया रस कयो त सही, शरई सही। हुकुम इहो थींदो सही, सही। ऐं मेराज क़ुरान मां साबित आहे सुभान अल्लाह। सो असां सभिनी खे ख़ुशि थियणु घुरिजे वाह वाह। जो असांजे नबी खे अल्लाह पाक एॾी इज़त अता फ़रमाई न ऐसी उन जा उम्मती असीं हैं। ग़ुलाम आहियूं न सुभान, असांखे सुभान। वधीक ख़ुशि थियणु सुभान। घुरिजे मुफ्ती साहब आप क्या कहेंगे, थोड़ी रोशनी डालेंगे आप भी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मा कज़बल फुआदु मा रआ वलक़द रआहु नज़लतन उख़रा सदक़ल्लाहुल अज़ीम। तेरी मेराज के तू लोहो कलम तक पहुँचा, मेरी मेराज के मैं तेरे नक्शे कदम तक पहुँचा। वाह। अल्लाह तबारक व तआला ने अपने प्यारे महबूब की मोहब्बत में पूरी कायनात बनाई। अल्लाह ने महबूब को जब इस कायनात में भेजा, महबूब ने दावत इस्लाम का आगाज़ किया तो हर तरफ से कुफ़र का सामना करना पड़ा और हर तरफ से दुश्मनान इस्लाम ने मेरे आका को ताने दिए, मेरे आका को तकलीफ़ें दी। तो अल्लाह तबारक व तआला ने अपने महबूब की उन तकलीफ़ों को दूर करने के लिए, दिल को राहत पहुँचाने के लिए अपने कुर्ब ख़ास में बुलाया बनफ़्स नफ़ीस। यानी मेरे आका जब मेराज पर गए तो मेरे आका की जो ये मेराज थी ये रूहानी भी थी और जिस्मानी भी थी। माशाअल्लाह। अब यहाँ पर एक मसला मैं शुरू में ही अर्ज़ कर देता हूँ कि ये जो मेराज है, मेराज का मकसद मुहिब और महबूब की मुलाकात, यानी अल्लाह ताला ने अपने महबूब को मुलाकात के लिए बुलाया, ज़ियारत के लिए बुलाया, दीदार के लिए बुलाया, गुफ्त व शुनीद और राज व नियाज की बातें करने के लिए बुलाया। सही। इसके हवाले से आला हज़रत इमाम अहले सुन्नत शाह अहमद रज़ा खान फ़ाज़िल बरेलवी ने फतावा रज़िया शरीफ के जल्द नंबर 15 और सफ़ा नंबर 74 में लिखा कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम ने जो मेराज की थी वो आपकी रूहानी भी थी और आपकी जिस्मानी भी थी। और इसी तरह एक और तफसीर है, उसका नाम है तफसीर कुर्तबी, उसकी जल्द नंबर 5 है, सफ़ा नंबर 125 है। वहाँ पर भी लिखा गया कि अल्लाह ताला ने महबूब को जो मेराज कराई थी ये रूहानी भी थी और जिस्मानी भी थी। और इसी तरह इमाम कस्तलानी ने अपनी किताब के अंदर लिखा जिसका नाम है मवाहिबुल लदुन्निया, उसकी जल्द नंबर 2 सफ़ा नंबर 341 है। वहाँ पर भी इस मसले को बड़ी वजाहत के साथ लिखा गया है कि अल्लाह ने महबूब को जब बुलाया तो वो रूहानी और जिस्मानी दोनों मेराजें थी। अब इससे अगली बात ये सवाल पैदा होता है कि ये मेराज जो है अल्लाह ने जो कराई है इसको किस अंदाज में कुरान में जिक्र किया गया और किस अंदाज से मुहद्दिसीन किराम ने बयान किया। देखिए कि एक असूल है इल्म उसूल का, हर ज़ुबान के एक असूल होता है। जिस तरह फ़िक़्ह है इसके उसूल हैं, जिस तरह कुरान करीम से अहादीस से इस्तिदलाल करने के तरीक़ेकार हैं, लेकिन कुर्बान जाए वाक़े मेराज पर अल्लाह तबारक व तआला ने वाक़े मिराज को कुरान करीम में इबारतुन नस के ज़रिए यानी ऐसी नस के ज़रिए साबित किया है जिसमें ना तो किसी इत्तिहाद की ज़रूरत है, ना गौर व फ़िक्र की ज़रूरत है, ना किसी शक की ज़रूरत है, क्योंकि 15वें पारे में वज़ाहतन फरमा दिया सुबहानल्लज़ी असरा बिअब्दी। अब कुरान की नस 31 से साबित हुआ कि अल्लाह ने अपने महबूब को सैर कराई। और दूसरी जगह पर फरमाया वमा जअलना रुय्यल्लती अरैनाका इल्ला फितनतल लिन्नास। इससे भी ये बात क्लियर हो जाती है कि महबूब को बनफ़्स नफ़ीस बुलाया गया। और 27वें पारे के अंदर सूरत नजम की आयत नंबर 1 से 17 तक बड़ी वजाहत मौजूद है। कहीं फरमाया वन नजम इदा हवा मा दल्ला साहिबकुम वमा गवा। तो कुरान से पता चला, इबारतुन नस के ज़रिए पता चलता है कि अल्लाह ने महबूब को मिराज कराई। और इसी तरह हमारे पास अहादीस के बड़ी तफसील के साथ दलाइलात मौजूद हैं, हवाला जात मौजूद है, जिनमें पहली किताब है जिसका नाम है मिरातुल मनाजी, इसकी जल्द नंबर 8 सफ़ा नंबर 135। इसी तरह एक और किताब है सीरतुन नबवी अली इब्न हशाम, जल्द नंबर 2 सफ़ा नंबर 38। और इसी तरह एक और एक किताब है फतहुल बारी, उसकी जल्द नंबर 7 सफ़ा नंबर 256 है। और इसी तरह सबसे बड़ी किताब का नाम है बुखारी शरीफ, किताब तफसीरुल कुरान, सफ़ा नंबर 976। और सियासत की दूसरे नंबर पर किताब है मुस्लिम शरीफ, इसके सफ़ा नंबर 926 है। और इसी तरह तिरमिज़ी, ये भी सियासत 6 किताबों में से बड़ी किताब है, इसकी जल्द नंबर 3 है, सफ़ा नंबर 389। मतबूआ जो है शब्बीर बरादरत, उर्दू किताब है, कोई भी बंदा उठा के देख सकता है। तो यहाँ पर इस वाक़े को बड़ी फसाद के साथ लिखा गया। इस वाक़े का आगाज़ ऐसे होता है कि रसूलुल्लाह हज़रत उम्मे हानी के घर में तशरीफ़ फरमाए, हज़रत जिब्रील अमीन आते हैं, मुस्तफ़ा के तलवों को अपने काफूरी होंठों से चूम कर बेदार करते हैं। फिर रसूलुल्लाह को हतीम काबा लाया गया, हतीम काबा के बाद फिर मुस्तफ़ा करीम का शक सदर किया गया। फिर जो आगे का सफ़र है, इस आगे के सफ़र को भी किताबों के अंदर मुहद्दिसीन किराम ने बड़ी वजाहत के साथ लिखा। किताब का नाम है मोजम औसत, इसकी जल्द नंबर 3 है, सफ़ा नंबर
65 है। इसी तरह एक और किताब है जिसका नाम है उम्दतुल कारी, इसकी जिल्द नंबर 11 सफ़ा नंबर 603 है। ये हवाले इसलिए दे रहा हूँ कि कुछ लोग हैं जिनको तकलीफ़ें शुरू हो जाती हैं कि ये कहाँ पे लिखी हुई हैं, तो बहरहाल जिम्मेदारी के साथ बात अर्ज करने लगा हूँ। एक और किताब है उसका नाम है सीरत हलबिया, जिल्द नंबर 1 सफ़ा नंबर 545। इन तमाम किताबों के अंदर लिखा गया है कि अल्लाह ने महबूब को शक के सदर कराने के बाद हतीम काबा में लाने के बाद अब बुराक लाया जाता है। सो अॼु मेराज जे हवाले सां ख़ासि कचहरी पंहिंजी हले पई ऐं इहा कचहरी अञा कंटिन्यू रहंदी, क़ाइमु दाइमु रहंदी। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहिजो, गॾु रहिजो। नंढड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठी मोटी था अचूं। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत मुबारक ते बि ॻाल्हाईंदासीं, पर अॼु ख़ासि जेका असां नशियात तरतीब ॾिनी आहे उहा मेराज जे हवाले सां आहे। सो कचहरी क़ाइमु दाइमु आहे। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, तव्हांजी वॾी महिरबानी आहे। असां सां गॾु मौज़ूद महिमान अलामा अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिबु ऐं मुफ़्ती मोहम्मद ज़ाहिद असलम ज़रिज़वी साहिबु असां सां गॾु आहिनि। सो कचहरी जी तव्हां छॾीसीं, उतां ई कंटिन्यू रखूं था। साईं क़ादरी साहिबु, तव्हां खां पुछा कंदुसि, पाण पहिरियां त शरई हैसियत जे हवाले सां ॻाल्हाए चुकासीं, पर मेराज शरीफ़ जो जेको असुलु वाक़ियो आहे उन जो थोरो मुख़्तसिर जाइज़ो या मुख़्तसिर उन जी कचहरी ज़रूरु हुजे। माशाअल्लाह तबारक व तआला, तमामु बहितरीनु ॻाल्हि आहे। मेराज जो वाक़ियो हीअं आहे त असल में हर शइ जी का न का वजह हूंदी आहे, को सबबु हूंदो आहे। सही। काइनात जो सबबु छा आहे, काइनात जो वजूद में आई त इन जो बि को सबबु हूंदो आहे। उहा स्टेज सजाई वई जंहिंमें आदम अलैहिस्सलाम खां वठी हज़रत यूसुफ हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं लॻभॻि 1,24,000 नबी सगोरा तशरीफ़ वठी आया। ही काफ़िर आया, मोमिन आया, मुनाफ़िक़ आया, मुवहिद आया, मुलहिद आया, पंहिंजा परावा दोस्त दुश्मन जिन्नात इंसान चरिंद परिंदे सॼी काइनात जो स्टेज सजायो वियो। छाजे लाइ? उनजो ख़ासि वक़्तु जेको हो न, उहो ख़ासि वक़्तु हिकु ख़ासि महिमान जी आमद, उहो ख़ासि महिमान जंहिंजे लाइ जन्नत ठाही वई, जंहिंजे लाइ अर्श सजायो वियो, जंहिंजे लाइ आसमान सजाया विया, जंहिंजे लाइ फ़रिश्ता इस्तक़बाल लाइ बीहारिया विया, उहो लम्हो हो मेराज जी राति। काइनात जो तत जेकॾहिं कढो त उहो कहिड़ो लम्हो हो जेको काइनात जो तत जेको अर्क कढिजी उहो मेराज जी राति हुई। उन जे लाइ ऐलान थी चुको हो त इन महबूब जे लाइ जेको अल्लाह जो आख़िरी नबी आहे, इन जे लाइ जेका सुवारी हूंदी उहा बुराक हूंदो, जंहिंखे महबूबनि खे मके खां मस्जिद अक्सा बैतुल मक़दस ते आंदो वेंदो। त पोइ बुराक जेके आहे ॾाढो ख़ुशि ऐलान थी चुको त बुराक खयो वेंदो हिकिड़ो, ॾाढो ख़ुशि आहे त असां मां कंहिंजो वारो ईंदो, पर हिकिड़ो बुराक अहिड़ो जेको रोए पियो, ॾुबड़ो कमज़ोर हुजे। जिब्रील अमीन उन्हनि खां पुछो त तूं छो थो रोई पियो? त सभु ख़ुशियूं मल्हाइनि था पिया। चवणु लॻो साईं न ॼाण कंहिंजो नसीबु हुजे, मां रोअण जे करे थो त काश मां हुजां महबूबनि जी सुवारी बणा। त रब तबारक व तआला न इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो। नाज़रीन खे बि गुज़ारिश करियां थो, जेको रोवंदो आहे सो अॻिबो आहे। इन दर ते जेको रोवंदो आहे न उहो अॻिबो आहे। उन ई खे अलाह तबारक व तआला चूज़ कयो त ए बुराक, जिब्रील फरमायो त अचो तव्हांजो ई अल्लाह पाक इंतिखाब कयो आहे महबूबनि जी, तव्हां ई सुवारी बणिबो। जॾहिं उन बुराक खे आंदो वियो महबूब अलैहिस्सलाम जी बारगाह में, जिब्रील अमीन जॾहिं हाज़िर थियनि था बीबी उम्मे हानी जे घर में आराम कनि था, त अल्लाह तबारक व तआला जी बारगाह में जिब्रील अमीन अर्ज़ कयो त रब्बुल आलमीन तूं ॼाणी थो महबूब त आराम में आहे, राति जो वक़्तु आहे। रब ताला हुकुम ॾिए थो त जिब्राईल यादि कजां, छो त इहो उसूल आहे जॾहिं तव्हां कंहिं बि बिस्तरे में सुम्हो, केॾो बि गरम हुजे, अव्हांजा पेर थधा हूंदा, निंड न ईंदी जेसीं तव्हांजा पेर गरम न थियनि। इन जो डायरेक्ट दिमाग़ सां ताल्लुक़ रहे थो। त तव्हांजा जेके चप मूं ठाहिया काफ़ूरी थधा आहिनि, इहे चप वञी महबूबनि जी तिरीअ ते लॻाइजां, पेर ठरंदो तक खुलंदी। हथ खां वठी या कंहिं आवाज़ ॾेई करे उथारण जी बेअदबी न कजां। तमामु फ़रिश्तनि जो सरदार आहे, महबूबनि जे क़दमनि मुबारकनि जी पेरनि जी तिरीअ खे काफ़ूरी चपनि सां चुमे थो। जॾहिं चुमे थो पियो त महबूबनि जी अखि मुबारक खुले थी, पैगाम अचे थो त महबूब सभु अल्लाह खे अर्ज़ु कंदा रहिया त मौला तूं दीदार कराए। मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ु कयो, रब फरमायो लन तरानी मूसा, तूं न ॾिसी सघंदे, पर ए महबूब तव्हांखे रब पंहिंजी मुलाक़ात लाइ पाण घुरायो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जॾहिं उथनि था, छो त वक़्तु मुख़्तसिर आहे, जे करे मुख़्तसिर ऐं चंद इशारा पेश कंदुसि, समूरो तफ़सील वाक़ियो त कलाकनि जो थी वेंदो। सो जॾहिं वज़ू कनि था पिया, उथी करे वज़ू करण खां पोइ जॾहिं रवाना थियनि था त वज़ू जो पाणी हली रहियो आहे, जीअं दरवाज़ो अॻे हाणे त चुटकियूं थी वियूं आहिनि, या हाल दराज़ पहिरियों कुंडा हूंदा हुआ जेके हीअं मथे ॾेई करे कुंडे में फसाए वेंदो हो, उहो कुंडो मुबारक जीअं खोलियो अथऊं त उहो बि लुॾी रहियो आहे। बिस्तरो गरम आहे,
महबूब करीम अलैहिस्सलाम सिधो वञनि था पिया मस्जिद अक़सा जॾहिं पहुता उते वञी करे अच्छा जॾहिं मोटी अचनि था त उन महिल ताईं बिस्तरो गरम पाणी अञा वही करे पंज जाइ ते कोन्हे पहुतो अञा ताईं इहो सिलसिलो हली रहियो आहे कुंडो लुॾी रहियो आहे पाण जॾहिं बैतुल मक़दस में पहुचनि था तमामु नबियनि सगोरनि जो सफ़ूं लॻी वियूं सभु नबी तशरीफ़ वठी आया इते बि अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी हुजण जो ही दलील आहे त महबूब जॾहिं आया त उन्हनि खे इमाम बणायो वियो तमामु नबियनि जो इमाम बणायो वियो सरदार बणायो वियो इमामत महबूबनि खे नफ़िली नमाज़ हुई छो त अरवाह जेके हुन ते नमाज़ फ़र्ज़ न हूंदी आहे बाक़ी नबियनि सगोरनि जा अरवाह आहे सवाइ चइनि नबियनि जे हज़रत इदरीस अलैहिस्सलाम जेके डायरेक्ट जन्नत हलाए विया आहिनि ऐं ॿिया आहिनि हज़रत इलियास अलैहिस्सलाम जंहिंजी ड्यूटी आहे ख़ुश्कीअ ते उहे हयात आहिनि ख़िज़र अलैहिस्सलाम लाइ जेको इख़्तिलाफ़ आहे तोड़े पर अक्सरियत उनखे नबी मञनि था पिया त उहे पाणीअ ते उनजी ड्यूटी आहे ऐं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जेके चौथी आसमान ते आहिनि बाक़ी सभु नबी सगोरा हिन दुनिया मां परदो फ़रमाए विया त रूह ते नमाज़ फ़र्ज़ न आहे हीअ नफ़िली नमाज़ हुई जंहिंजी इमामत कई महबूबन करीम अलैहिस्सलाम इमामत कनि था हुन खां पोइ वञनि था पिया त जिबरील अमीन पंहिंजो अॻिते आहिनि ऐं हुज़ूर करीम अलैहिस्सलाम साण आहिनि नबी करीम अलैहिस्सलाम फरमाए त मूं ॾिठो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ब्र मुबारक में नमाज़ पढ़ी रहियो आहे अच्छा वरी जॾहिं वञनि था पिया पहिरें आसमान ते जिबरील अमीन दरवाज़ो आसमान जो खोलराइनि था आवाज़ अचे थो केरु आहे फरमाइनि था पिया त मां जिब्राईल ऐं मूंसां गॾु अॼु उहो ख़ासि महिमान आहे जंहिंजे करे तव्हां सॼो अर्श ऐं आसमान सजाया विया आहिनि पहिरें आसमान ते हज़रत आदम अलैहिस्सलाम इस्तक़बाल कयो ज़ियारत जी सआदत हासिलु कई हज़रत आदम अलैहिस्सलाम हू पंहिंजे मज़ार मुबारक में जिस्मानी तौरु ऐं अल्लाह तबारक व तआला जे करम सां उहे पहिरें आसमान ते आदम अलैहिस्सलाम जेके काइनात जे समूरे इंसाननि जा बाबा आहिनि उहे इस्तक़बाल कनि था ॿिए आसमान ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम हज़रत यहया अलैहिस्सलाम महबूबनि जो इस्तक़बाल कनि था ज़ियारत जो शरफ़ हासिलु कनि था तंहिं आसमान ते हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम महबूबनि जी ज़ियारत बि कनि था इस्तक़बाल बि कनि था महिमान जो इस्तक़बाल ॾिसो कंहिंखां थो करायो वञे काइनात जा सभ खां अफ़ज़ल तरीन आला तरीन शख़्सियतूं नबी सगोरा ऐं उहे सभु जेके अॻे थी गुज़रिया महबूबनि जो इस्तक़बाल कनि था ज़ियारतूं कनि था चौथी आसमान ते जॾहिं पहुचनि था हज़रत इदरीस अलैहिस्सलाम पंजे आसमान ते हज़रत हारून अलैहिस्सलाम छहें आसमान ते हज़रत मूसा अलैहिस्सलाम सतें आसमान ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम रिसेप्शन थिए थी पई पूरी पूरी हिकिड़ो जीअं प्रोटोकॉल हुजे ख़ासि महिमान जो रब जो महबूब आहे अल्लाह जो आख़िरी नबी आहे सतें आसमान ते हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम इस्तक़बाल कनि था पोइ सिदरतुल मुंतहा मूसा अलैहिस्सलाम जो मिराज थिए थो त वादी अहमन ते उन वण वटि ऐं हिते महबूबनि खे जॾहिं घुरायो थो वञे पियो त किथे दीदार जिते सिदरतुल मुंतहा इंतहा आहे हेठां को पैगाम वञे बि सिदरतुल मुंतहा ते मथां को पैगाम अचे जिब्रील ते बि सिदरतुल मुंतहा ते इते जिब्रील अमीन अर्ज़ कनि साईं अॻिते मुंहिंजी इजाज़त न आहे मूंखे वञण जी मुंहिंजा पर सड़ंदा हाणे तव्हां ॼाणो तव्हांजो रब ॼाणे उतां खां जॾहिं अॻिते लामकान जी तरफ़ रवानगी थिए थी त उते महबूब अलैहिस्सलाम सां गॾु कोई कोन्हे मतां कोई चवे त जिब्राईल रहनुमाई कई आहे मतां को चवे त जिब्राईल जा बि जिते पर सड़ंदा उते मदीने वारे साईं जो रस्तो आहे उते रब तबारक व तआला सां मुलाक़ात थिए थी त अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालहू सां जिन मुलाक़ात महबूबन करीम अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजी पुठी मुबारक ते हिकु दस्ते कुदरत लॻो जंहिंसां मा कान व मा यकून जेको कुझु काइनात में थी चुको जेको कुझु थींदो उहो समूरो इल्म अल्लाह पाक मुंहिंजे सीने में समाए छॾियो ऐं फरमायो त मूं पंहिंजे रब जी सुहिणी सूरत में दीदार कयो जन्नत जो सैर कयो दोज़ख जो सैर कयो उन खां पोइ मोटी आयुमि साॻियो पंहिंजे घर में हाणे जॾहिं मोटी आयुमि त पंहिंजे घर में उहो ई बिस्तरो गरम आहे जितां पाणी वुज़ूअ जो वहे पियो उहो बि हली रहियो हो कुंडो लुॾी रहियो हो हाणे हिते मसइलो थियो त महबूब अलैहिस्सलाम जिन जी ज़ात अक़दस ऐलान कयो हाणे ऐलान त करिणो हो त तव्हां दीदार कयो आहे रब जो एॾो मेराज थियो त इख़्तिलाफ़ थी वियो इहो ई सुवाल आहे न त भई इहो कीअं मुमकिन आहे त बाबा हिकिड़ो त वुज़ू जो पाणी बि वहंदड़ हुजे कुंडो बि माना लुॾंदो रहे बिस्तरो बि गरम हुजे 18 सालनि जो सफ़र बि तइ थी वञे इहो कीअं थियो त थोरी वज़ाहत इहा बि कयो सभिनी जे ज़हन में इहो सुवाल हो हाणे सुवाल इहो आहे त अल्लाह तबारक व तआला इन मेराज जे क़िसे में इब्तिदा जे लफ़्ज़ खां कई आहे न उहो समूरे एतिराज़नि खे टोड़े थो छॾे सुभान अल्लज़ी पाक आहे उहा ज़ात तव्हांजी इन समूरनि गुमाननि खां उहा ऐब खां पाक आहे तव्हां सोचींदो त कीअं थो थी सघे कीअं थी नथो सघे कीअं कराए थो सघे चओ त उहो रब जंहिं सैर करायो असरा बिअब्दिही जंहिं पंहिंजे ख़ासि माने खे सैर करायो कंहिं करायो उन करायो जेको हर ऐब खां पाक आहे तव्हां चवंदो त
तव्हां दरवाज़नि जा, रस्तनि जा, दीवारुनि जा, सभिनी शयुनि जा मुहताज आहियो। हवासे खमसा में तव्हांखे बंदि कयो आहे। रब जी ज़ात उहा ज़ात आहे, पहिरीं फरमाई सुभान, उहो पाक आहे तव्हांजी हर कमज़ोरी खां। कराइण वारो जॾहिं पाक आहे कमज़ोरी खां, त पोइ छा नथो करे सघे? क़ादिर मुतलक़ आहे, उनजी मर्ज़ी आहे। उन छा करायो पंहिंजे महबूब खे? काइनात, जंहिंजे लाइ काइनात ठहे उनजे लाइ वक़्त जी क़ैद हूंदी आहे, उनजे लाइ मुसाफ़त जी क़ैद हूंदी आहे, उनजे लाइ को, इहे सभु तव्हां असांजे लाइ आहिनि। जॾहिं मोटी आया ऐलान थियो, ही तसलसुल गौर कजो, इरशाद भा ज़बरदस्त तसलसुल आहे। ऐं ज़बरदस्त तसलसुल इहो आहे, ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो जॾहिं ॻाल्हि अचे थी तमामु नबियनि सगोरनि जी, त रब तबारक ताला फरमायो त जॾहिं मां तव्हांखे अता कयां, लमा आतैतुकुम मिन किताबियूं हिकमा, जॾहिं मां तव्हांखे किताब हिकमत अता करियां, सुम्म जाअकुम रसूल, पोइ मुंहिंजो ख़ासि रसूल तशरीफ़ वठी अचे, मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्ना, त पोइ तव्हां सभिनि ते ईमान बाण जो, इनजी मदद बि कजो। हाणे छा अल्लाह पाक फरमायो? आदम अलैहिस्सलाम खां ईसा अलैहिस्सलाम ताईं जेके नबी सगोरा थी गुज़रिया, उन्हनि जेको पैगाम ॾिनो, जेका हरकत कई, सभ जी तस्दीक ही रसूल कंदो, ख़ासि रसूल। त तव्हां हक़ जो पैगाम ॾिनो, तव्हां सच जो पैगाम ॾिनो, तव्हांजी कंहिं बि ॻाल्हि में कमी कोताही कोन हुई। हाणे सभिनी नबियनि जी तस्दीक तरदीद हूंदी आहे, रद्द करणु, तस्दीक सचो करार ॾियणु, सर्टिफिकेट ॾियण वारी ज़ात मदीने वारा सी आख़िरी नबी आहिनि। हाणे जॾहिं महबूबनि जी तस्दीक जी ॻाल्हि अचे थी पई, त मां 18 सालनि जी राति इन एतिरे लम्हे में गुज़ारे आयुमि जो कुंडो बि लुॾियो थो, बिस्तरो बि गरम आहे, पाणी बि वहे थो पियो। इहा तस्दीक रब कंहिंखां थो कराए पियो, तमामु नबियनि जी तस्दीक कराए थो नबियनि जे इमाम खां, ऐं महबूबनि जी तस्दीक कराए थो पियो तमामु सहाबा जे इमाम खां। हज़रत अबू बकर सिद्दीक़ खे जॾहिं ॿुधायूं त तुंहिंजे दोस्त इहा दावा कई आहे, राति जे उन लम्हे में जंहिंमें कुंडो बि लुॾणु बंदि न थियो हुजे, बिस्तरो बि गरम हुजे, पाणी बि वही रहियो हुजे, मां 18 सालनि जी राति गुज़ारिया हुआ। अबू बकर सिद्दीक़ फरमायो त मुंहिंजे महबूब फरमायो आहे, जे महबूब फरमाइनि राति जो, फरमाइनि ॾींहुं आहे, त मां चवंदुमि मुंहिंजूं अखियूं कमु नथियूं कनि, इहो ॾींहुं हूंदो। जे ॾींहं जो फरमाइनि राति आहे, त मां चवंदुमि मुंहिंजी नज़र कमज़ोर आहे, इहा राति आहे। महबूब फरमायो मां मेराज कयो आहे, रब जो दीदार कयो आहे, मां तस्दीक करियां थो त महबूब सच चयो आहे। उन महिल वही नाज़िल थिए थी, महबूब जंहिं तुंहिंजी तस्दीक कई आहे, इहो सिद्दीक़ आहे, इहो काइनात में सभ खां वॾो सचो आहे। नबियनि जी तस्दीक नबियनि जो इमाम करे, नबियनि जे इमाम जी तस्दीक अबू बकर सिद्दीक़ करे। तफ़ासीर जी किताबनि में लिखियल आहे, असां कादरिन जो पीर मौलाए काइनात हज़रत सैयदना अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा करम अल्लाह वजल करीम जने कसम फरमाईंदा हुआ, फरमाईंदा त मूंखे उन रब जो कसम आहे जंहिं आसमाननि खां अबू बकर के सिद्दीक़ जो लक़ब अता फरमायो। वाह वाह साईं, वाह वाह साईं, वाह। कचहरी कयूं था, अञा मुफ्ती साहिब असां सां गॾु आहे, उन सां हाल अहवाल कंदासीं हिन मौज़ूअ ते। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माण्हू था। मुफ्ती साहिब क्या कहने हैं? माशाअल्लाह। सो माशाअल्लाह असां सां गॾु मोहम्मद कामरान ताहिरी साहिब आहे। सो ताहिरी साहिब बिस्मिल्लाह। जीअं साईं जन मेराज जी ॻाल्हि करे रहिया आहियो, उन मुनासिबत सां मां तव्हांखे कलाम ॿुधायां थो। सल्ली अला नबीना सल्ली अला मुहम्मद फलकन जो अजब सेर करण कान नबीअ खे, फलकन जो अजब सेर करण कान नबीअ खे, वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे, वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे, वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे। बेचैन बणी अहिड़ी कजाए रीत रदीना, छो जो आराम जी हालत में आ सरकार मदीना। बेचैन बणी अहिड़ी कजाए रीत रदीना, आराम जी हालत में आ सरकार मदीना।
सभिनी सां सजी वाट पियो वाखाण नबीअ खे सभिनी सां सजी वाट पियो वाखाण नबीअ खे वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे ऐं दुनिया खे पतो पए त ही महिमान कयो मूं आ मुहिब जो मिड़नी खां मथे मान कयो मूं दुनिया खे पतो पए त ही महिमान कयो मूं आ मुहिब जो मिड़नी खां मथे मान कयो मूं सभिनी में अव्वल अव्वल नंबर जान नबीअ खे सभिनी में अव्वल अव्वल नंबर जान नबीअ खे वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे फरशीब पिरिय लय जुड़िया फलकीब पिरिय लय शे छो सालिकाया खलकीब पिरिय लय फरशीब पिरिय लय जुड़िया अरशीब पिरिय लय शे छो सालिकाया खलकीब पिरिय लय हर चीज़ ॾेखारे थो छॾिया हाण नबीअ खे हर चीज़ ॾेखारे थो छॾिया हाण नबीअ खे वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे वञ जल्द में जिबरील जो आण नबीअ खे सुभान अल्लाह वञी जल्द में जिबरील जो आण नबीअ खे सो अॼु मेराज जे हवाले सां ख़ासि कचहरी पंहिंजी हले पई ऐं इहा कचहरी अञा कंटिन्यू रहंदी क़ाइमु दाइमु रहंदी तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा रहिजो गॾु रहिजो नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठी मोटी था अचूं सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में हिकु वरी तव्हांखे भलीकार चऊं था मौज़ महिमान असां सां गॾु आहिनि हिन वक़्तु हिन लम्हे मुफ्ती मोहम्मद ज़ाहिद असलम रिज़वी साहिब खां मां सवाल कंदुसि रिज़वी साहब आपकी जो मतलब बोलने वाली ज़बान है वो मदर टंग जिसको बोलते हैं वो मेरे ख्याल से सराइकी है सराइकी में ही बात हो जाए मेरे ख्याल से तो अच्छा लगेगा तो शब मेराज की बात तो हो रही थी फजीलत पे बात हुई लेकिन इसका मकसद और पैगाम क्या जाता है थोड़ा सा इस पर थोड़ी रोशनी डालें सब तो पहले वॾी महिरबानी साईं देवी तुहाॾी बि तक़रीबन सिंधी ज़बान या सराइकी ज़बान एॾूं मामा भेण आहिनि जहिड़ा सिंधी ॿुधाईंदा आहिनि उहो सराइकी सम्झंदा आहिनि त सराइकी सिंधी सम्झ वेंदा आहिनि लेकिन ये जो बोलण का तरीका क्या आदत क्या नहीं आता देखो जी ये जड़ा मेराज दा वाक़िया ये सारा वाक़िया ये मुहब्बत दा वाक़िया है अल्लाह ते उहदे महबूब दी मुहब्बत दा एक वाक़िया है हुण अल्लाह दा इंतखाब देखो अल्लाह ताला ने जिब्रील को जिवें भेजा ना ते जिब्रील अमीन आते सोचण लग पिया जो मैं महबूब को किवें उठावां अगर महबूब को आवाज़ देना तां भी बेअदबी है अगर मैं हाथ के जरिए उठाना तां भी बेअदबी है तो जिब्रील अमीन ने अपने कफूरी होठा नाल महबूब दे कदमा को चुमा ते महबूब साईं बेदार थी गए ते इत्थे सराइकी शहर ने कलम चाया कि हाड़ दने तत्ता लगदा है सिज भी शाम को रत्ता लगदा है कौन है आशिक ते कौन है मुनकर चुमन वेरे पत्ता लगदा है हजरत जिब्रील वल्ला को जी हाड़ दने तत्ता लगदा है सिज भी शाम को रत्ता लगदा है कौन है आशिक कौन है मुनकर चुमन वेले पत्ता लगदा है चुमन वेले पता लगदा है चुमन वेले पता लगदा है सुभान अल्लाह सोना जिब्रील अलैहिस्सलाम ने नबी साईं दे कदम चुमे पता है चला कि नबी साईं दा नां चुमना जिब्रील दी सुन्नत है नबी साईं दा नां चुमना हजरत आदम अलैहिस्सलाम दी सुन्नत है नबी साईं दी ताज़ीम करना सारे अंबिया दी सुन्नत है अच्छा इस तो बाद नबी अलैहिस्सलातु वस्सलाम
जिस टाइम मेराज तू वापस आए ना, मेराज तू वापस आते नबी साईं ने ऐलान फरमाया जो मैं रात दे ਇਹ ਮੁਖਤਸਰ ਥੋੜੇ ਜਿਹੇ ਅਰਸੇ ਦੇ ਵਿੱਚ ਮੈਂ ਮਿਰਾਜ ਕਰਦੇ ਆਇਆ ਤੇ ਕੁਝ ਲੋਕ ਉਹ ਹਨ ਜਿਹੜੇ ਇਨਕਾਰ ਕਰਦੇ ਮੁਰਤਦ ਥੀ ਗਏ, ਕਾਫਿਰ ਥੀ ਗਏ, ਕੁਝ ਉਹ ਹਨ ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ ਨਬੀ ਸਾਈਂ ਦੀ ਤਸਦੀਕ ਕੀਤੀ ਤੇ ਉਹ ਸਿੱਦੀਕ ਅਕਬਰ ਥੀ ਗਏ। ਅੱਜ ਅਸੀਂ ਕਿਤਾਬ ਦਾ ਨਾਮ ਹੈ ਮੁਸਤਦਰਕ ਹਾਕਿਮ, ਇਹਦੀ ਜਿਲਦ ਨੰਬਰ 4 ਹੈ ਤੇ ਸਫਾ ਨੰਬਰ 5 ਦੇ ਉੱਤੇ ਇਹ ਗੱਲ ਮੌਜੂਦ ਹੈ ਕਿ ਹਜ਼ੂਰ ਅਲੈਹਿਸਸਲਾਤੁ ਵਸਸਲਾਮ ਨੇ ਆ ਤੇ ਐਲਾਨ ਕੀਤਾ ਨਾ ਕਿ ਮੈਂ अपने रब नाल मुलाकात ला मकाना ते सिदरतुल मुंतहा पास करते क्रॉस करते आ गया ते लोगों ने आख्या जी ये अकल नहीं मने दी। हुण उलमा फरमांदे जो जेड़ा अकल जा वने मौइज़ा नहीं होंदा, जेड़ा मौइज़ा होंदे अकल च नहीं आंदा। आखे मिराज जेनु समझ आ वने मिराज ही नहीं रवणी। मिराज एक बहुत वड्डे मौइज़े दा नाम है। तो हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु तो उन्हां लोगों ने आते पूछा जी कोई बंदा आके जी असां रात दे बड़े मुख्तसर जे दौरानिए दे विच अल्लाह नाल मुलाकात लो महफूज सलाम मकाना तो थी ते आ गए तो तुसा क्या फरमांदे हो? सिद्दीक़ अकबर फरमाया जो तुसा पहले ए दसो जो ए गाल कीती गए ते हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु दे सवाल दे उत्ते उन्होंने जवाब दिता जो तेरे यार मोहम्मद मुस्तफ़ा ने आखे तो सिद्दीक़ अकबर ने फरमाया मुस्तदरक हाकिम किताब दनाई दी जिल्द नंबर 4 ते सफ़ा नंबर 5 ते मौजूद है। हज़रत सिद्दीक़ अकबर साईं ने फरमाया कि अगर मेरे यार जिंदा नबी आमना दे लाल ने फरमा दिता ना तो सिद्दीक़ नाम इन्नी ला उसद्दिक़हु मैं हुणे तस्दीक करना इडो सिद्दीक़ अकबर ने तस्दीक की थी ओडो हातिफ तो आवाज़ आई जो सिद्दीक़ अकबर ने मुस्तफ़ा नाल मोहब्बत का इज़हार किया है और असा ने सिद्दीक़ अकबर को सिद्दीक बना दिया है। किताब दा नाम है खसाइस अल कुबरा, इनकी जिल्द नंबर है कि सफ़ा नंबर 294। सिद्दीक़ अकबर ने जिवें तस्दीक की थी हुजूर ने फरमाया सिद्दीक़ा आज तो मोहर लग गई है जो तू सिद्दीक़ अकबर बन गई है। अच्छा हुण दूजी किताब है उनका नाम है रियाज़ुन नज़रा शरीफ, इनकी दूजी जिल्द है सफ़ा नंबर 110 दे उत्ते गाल मौजूद है कि रसूलुल्लाह ने जिवें सिद्दीक़ अकबर को सिद्दीक दा लक़ब दिता ना ते वो सिद्दीक़ अकबर मशहूर हो गए। ते इत्थे शाकिर शुजाबादी ने फरमाया इस रह की शायर बड़े बड़े शायर हैं इन्होंने फरमाया जो बीमार है जी जी ॾाढे ज़बरदस्त शायर है। शाकिर शुजाबादी ने जडे मिराज दा वाक़या दिठा ना ते उन्हें आख्या जिक्र तेरे यार दा मौला करेंदा रह वना तू भी राजी मैं भी अपना हाँ ठरेंदा रह वना। अच्छा तेरा मैदा हिक जो है महबूब तावल ई करूं अरशा ते तू ना गिने मैं इथ चुमेंदा रह वना। गालू आ गए जो हुजूर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वापस आए सिद्दीक़ अकबर ने तस्दीक की थी। तस्दीक तो बाद रसूलुल्लाह दी बारगाह दे विच उन्हां को ये इनाम मिला क्योंकि पहले खलीफे नबी सैन दे यार जेड़े सफर दे विच भी न हजूर दे नाल हज़रत दे विच भी हजूर दे नाल और उस तो बाद रसूलुल्लाह जे गार दे अंदर मौजूद हैं तो सिद्दीक़ अकबर गार दे अंदर भी मौजूद हैं। सैयदना सिद्दीक़ अकबर साईं दे बारे रसूलुल्लाह ने फरमाया जो ये सिद्दीक़ अकबर ने सारी तस्दीक की थी उस वक्त इन्हें सारी तस्दीक की थी जिस वक्त लोगों ने इनकार किया। सिद्दीक़ अकबर ने उस वक्त माल कुर्बान किया जिस वक्त इस्लाम को जरूरत आई। इस वजह नाल सिद्दीक़ अकबर रज़ी अल्लाह तआला अन्हु जेड़े पहले खलीफे हैं वैसे तो सारे सहाबा नबी साईं दे यार हैं दिलदार हैं जिन्हां ने एक नजर जो नबी दा चेहरा देखा वो जन्नती बन गए। जिन्हां एक नजर नबी दा चेहरा देखा वो जन्नती बन गए। ईमान दी नजर ने देखा खात्मा भी ईमान दे बिल्कुल ईमान दी नजर आ लेकिन खात्मा ईमान ते थिया वला सता ता सुन्नी हनफी बरेलवी आदन के हर साहबी नबी जन्नती जन्नती जन्नती। सही कादरी साहब हाणे वरी पाण सिंधी में कचहरी को जी साईं जी। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त मेराज जी ॻाल्हि पए थी। सो मेराज जी राति पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के आसमाननि जो सैर करायो वियो, जन्नत दोज़ख ॾेखारी वई या दीदार बि करायो वियो। थोरो इन ते बि त ॻाल्हायूं नी। अल्लाह 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 थोरो रोशनी विझो न हक़ीक़त इहा आहे त अहिड़े क़िस्म जी गुफ़्तगू आम तौर ते जॾहिं ॿुधण में ईंदी आहे त हैरत बि थींदी आहे जॾहिं मेराज कराइण वारो उहो जेको कंहिं बि ख़ामी हर क़िस्म जे ऐब खां पाक हुजे जंहिंखे मेराज कराए उहो वरी सभिनी नबियनि जो सरदार हुजे जंहिंमें इम्कान ई न हुजे जंहिं शहर में रहे त रब उन शहर जा कसम फरमाए महबूब जे शहर जो कसम महबूब जे सहाबा जे घोड़नि जे सुंबनि जो कसम महबूब जे ज़माने जो कसम महबूब जे क़द जो कसम महबूब जे फरमाइण जो कसम एॾा कसम फरमाए रब जी ज़ात उन महबूब खे दीदार न हीअं हीअं इहे सभु जेके विच वारियूं ॻाल्हियूं पाण माण्हू कनि न त इन हाणे अचो क़ुरान छा थो चए पियो सूरत नज्म में अल्लाह तबारक व तआला 12वीं आयत में आफा तुमारूनहु अला मा यारा तव्हीं उन ते झगड़ियो था उन ते झगड़ो करियो था जेको हुन ॾिठो जेको हुन दीदार कयो
महबूब अलैहिस्सलाम जन ज़ियारत कई, फरमायो त मां पंहिंजे रब जो दीदार कयो। इन ते कुफार कुरैश जहिड़ा कया त न इहो कीअं थो थी सघे रब जो दीदार। मूसा अलैहिस्सलाम जेको आहे, छो त हू जेके यहूदी मूसा अलैहिस्सलाम खे उन्हनि जे बक़ौल फॉलो कनि था पंहिंजे ज़ौम में फासिद में, छो त जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम जो सही माना में पैगाम हू पढ़नि त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी किताब में बि फरमायो, रब बि फरमायो त मुंहिंजो आख़िरी नबी जॾहिं ईंदो न, तव्हां सभु पंहिंजा दीन छॾे उन दीन खे इख़्तियार कजो, उन नबीअ जो कलमो पढ़जो। मगर हिननि चाहो त बुग़्ज़ में हुनजो ख़्यालु इहो त हीअ असां मां बनी इसराइल मां ई नबी थींदो, बनी इस्माइल मां कोई न थींदो। हे बनी इस्माइल मां जॾहिं हुज़ूर करीम अल्लाह जा आख़िरी नबी पैदा थिया त इन जी बुग़्ज़ में मञनि कोन पिया, झेड़ा पिया कनि। रब ताला उन्हनि जे झेड़े इन्हनि जे इन एतराज़ त नबी अल्लाह जो दीदार कयो न कयो, उनजो तज़किरो सूरत नज्म में अफ़तुमारूनहु अला मा यरा, तव्हां उन ते झेड़ो करियो था जेको हुन ॾिठो। हाणे अल्लाह ताला 13 आयत में अञा वधीक फरमाए थो, वलक़द रआहु नज़लतन उख़रा, अल्लाह पाक फरमायो त ही त उहो महबूबा जंहिं मुंहिंजो ॿ भेरा दीदार कयो आहे, तव्हां हिकु भेरा था चओ त हिकु दफ़ो दीदार। रब फरमाए थो इन त मुंहिंजो ॿ भेरा दीदार कयो आहे। इंद सिदरतुल मुंतहा, सिदरतुल मुंतहा जे वेझो रब फरमाए थो त मुंहिंजे महबूब मुंहिंजो दीदार कयो आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त मञंदो केरु, हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे आम तौर ते जंहिंमें का ख़ूबी न बि हुजे उनजो फॉलोवर उनजी ख़ूबी पैदा करण जी, उनजी ख़ूबी ॻोल्हण जी कोशिशि कंदो, पर जंहिंमें ख़ूबी ऑलरेडी मौजूदु हुजे उनखे कटण जी कोशिशि करण ते कुझु दाल में कारो न आहे, सॼी दाल कारी आहे। एतराज़ जी सूरत उते थिए जिते को नुक़सान जो इम्कान हुजे, हिते त मज़ो ई मज़ो आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जिन जी ज़ात अक़दस उहा ज़ात आहे। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ते हर नबी चयो हिकिड़ो सच जेको काइनात में सभ खां वॾे में वॾो सच आहे, उहा ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ कोई इबादत जो लाइक़ु न आहे। आदम अलैहिस्सलाम आदम सफ़ीउल्लाह, इब्राहिम ख़लीलुल्लाह, इस्माइल ज़बीहुल्लाह, ईसा रूहुल्लाह, अला हज़रत क़यास हर नबी पहिरीं ॻाल्हि इहा कई ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह खां सवाइ ॿियो को बि इबादत जो लाइक़ु न आहे। त हर नबीअ खां जो उम्मतनि पुछा कयो छा तव्हां उन रब खे ॾिठो आहे, सभिनी जो जवाबु इहो त न, उहो को ॿियो आहे। हाणे जॾहिं मेराज थिए थी इन लफ़्ज़ इन दावा जी ला इलाहा इल्लल्लाह जी मेराज, त जॾहिं रब तबारक व तआला जी दावा तमामु नबीअनि कई आहे पर कंहिं न ॾिठो। मूसा अलैहिस्सलाम जॾहिं अर्ज़ु कयो त रब उनखे हिकु तजल्ली मोकिली, उन तजल्ली सां कोहे तूर ते मूसा अलैहिस्सलाम बेहोश थी विया। उन रब जो दीदार जॾहिं महबूबनि कयो, हिते त उन जे आशिक़ुनि खे ग़ुलाम खे ठहणु घुरिजे। मां हुन नबीअ जो उम्मती आहियां जो रब जी मर्ज़ी आहे। आदम अलैहिस्सलाम खां वठी ईसा अलैहिस्सलाम ताईं कंहिं बि नबी जो उम्मत में पैदा करिया, उहा संदसि मर्ज़ी हुई, मगर न उन असांजो इंतिख़ाब कयो असां गुनाहगारनि जो त तव्हां मुंहिंजे महबूब जी उम्मत में पैदा थियो। ऐं अहिड़ो महबूब जे कंहिं बि दावा न कई त असां ॾिठोसीं, हिन चयो त मां ॿ भेरा रब जो दीदार कयो। क़ुर बि चए थो पियो त मुंहिंजो महबूब मुंहिंजो ॿ भेरा दीदार कयो। ॻाल्हि पकी थी वई, पकी थी वई। ऐं मोमिन जे लाइ ठहण जो मक़ाम आहे, ख़ुशि थियण जो मक़ाम। अॼु त मेराज जूं मुबारकूं काइनात जो ज़र्रो ज़र्रो ॾिए थो, हर शख़्स ॾिए थो, छो त उनखे नाज़ आहे त मां अहिड़े नबीअ जो उम्मती आहियां। दावा सभिनी नबीअनि कई, दलील मदीने वारे साईं ॾिनी त मूं पंहिंजे रब खे ॾिठो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं हाणे ख़ुशीअ जो समय आहे त पोइ ख़ुशीअ खे ॿीणो कयूं भला। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुज़ूर में अक़ीदत जा गुल निछावर कंदी असांजी भेण उम्मे शहज़ाद, उनखे ॿुधी वठूं भला। जी बाबा। या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम, या हबीब
या मोहम्मद नूर मुजस्सम, तेरी एक नजर की तालिब, तेरी एक नजर की तालिब, तेरी एक सुखन पर कुर्बा सल्लल्लाह, तेरी एक सुखन पर कुर्बा, ये सब तेरे शैदाए, ये सब तेरे दीवाने, ये सब तेरे शैदाए, या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम, माज मलका तेरी सूरत, माज मलका तेरी सूरत, माए हसन का तेरी सीरत सल्लल्लाह, माए हसन का तेरी सीरत, माक मलका तेरी अजमत, माँ अकमल का तेरी अजमत, तेरी ज़ात में गुम है खुदाई, या मोहम्मद नूर मुजस्सम, या मोहम्मद नूर मुजस्सम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सो नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सादत माणीसीं। हिते वठूं था हिकिड़ो नंढो शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त पोइ वरी अञा मेराज जी फज़ीलत ऐं उन जी अहमियत ते रोशनी विझंदा असांजा उलमा इकराम। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। असां गॾु मौजूदु महिमान अलामा अबुल हसन मोहम्मद अब्दुल ख़ालिक क़ादरी साहिब असां गॾु आहे, ऐं गॾोगॾु मुफ़्ती मोहम्मद ज़ाहिद असलम रिज़वी साहिब गॾु आहे, ऐं नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाइण जे लाइ उम्मा शहज़ाद ऐं मोहम्मद कामरान टायरी साहब असां सभु गॾु आहियूं। तव्हां बि असां सां गॾु आहियो, तव्हांजी वॾी महिरबानी। सो मुफ़्ती साहब मुझे ये बताएं कि कहीं पर भी किसी की भी मुलाकात होती है तो आखिर में कोई ना कोई तोहफ़ा ज़रूर मिलता है, तो हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को क्या तोहफ़े मिले मेराज में, थोड़े से बता दें। देखो जी, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज दी रात मुहिब ते महबूब दी मुलाकात हुई। अल्लाह तबारक व तआला ने महबूब को तोहफा अता फरमाया, वो 50 नमाज़ां दा तोहफा आई। अच्छा माशाअल्लाह। अच्छा, जेड़ी राज और नियाज दी गुफ्तगू होंदी है, उहदे 70,000 इसरार और रमूज़ दी गुफ्तगू, 70,000 हिकायातां। उस तो बाद जिस वक्त नबी सही वापस आवन लगे तो अल्लाह ताला ने फरमाया कि महबूब ये तो तेरी मेराज आई जो तू अपने रब दा ज़ियारत रब दा दीदार करते वापस वेंदा पिया। अच्छा, कुछ लोग इस दीदार दे भी इनकारी हैं, आदन जो ये जेड़ा दीदार थी ये सिर दी अखियां नाल नहीं थी दीदार। हालांकि कुरान दे अंदर मौजूद है मा काज़बल फुआद मा रआ, के महबूब दिया अखियां ने जेड़ा अल्लाह दा दीदार कीता ते दिल ने उहदी तस्दीक कीती। अच्छा, कुरान दे विच ये भी मौजूद है कि वाला कद रआहु नज़लत नुखरा, के महबूब ने रब दा एक बारी दीदार नहीं कीता बल्कि महबूब ने दूजी बारी दीदार कीता। अच्छा, मवाहिबुल लदुनिया किताब के अंदर मौजूद है गाल इमाम कस्तलानी ने लिखी कि नबी साईं को 34 बार मिराज थी है, यानी 33 बार मिराज थी और रूहानी ते एक बारी मिराज थी है वो है जिस्मानी। ते महबूब ने अल्लाह तबारक व तआला दा दीदार भी कीता, ज़ियारत भी की थी, मुलाकात भी की थी। अच्छा, नबी साईं ने जिमें दीदार मुलाकात करन तो वापस आए तो वो सवाल कि अल्लाह ने फरमाया जो ये 50 नमाज़ां तोहफे जन रस्ते मूसा अलैहिस्सलाम खड़ा जिन्हें आखा मालिक मैं तै को देखना चाहना, अल्लाह फरमाया लन तरानी, तू नहीं देख सकता। अच्छा, मूसा अलैहिस्सलाम वाल अर्ज करें मालिक तै को देखना चाहना, अल्लाह फरमाया कि तू मेरी तजल्ली देख ले लेकिन तू दीदार खुदा नहीं कर सकता, क्योंकि हर शय खुदा ने बनाई है सोने मदनी दे वास्ते, दू जग दी खेड रचाई है सोने मदनी दे वास्ते। अच्छा, रब फरमाया मूसा ताई तैनू दीद करावनी नाही, क्योंकि लन तरानी ए दीद बस मैं बनाई है सोने मदनी दे वास्ते। अच्छा, दिन महशर दा रब फरमाना,
ठीक है दिन माशर दा जद है आना हाकिम ओदो रब फरमाना सही। देनी में सब नु रिहाई है सोने मदनी दे वास्ते नबी साईं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम दे नाले खास गाल है जो अल्लाह ताला ने अपने महबूब को मिराज कराई महबूब को दीदार करवाया जब 50 नमाज़ा मिलिया मूसा साईं पूछा साईं क्या तोहफा मिला फरमाया जो अल्लाह ताला ने मेरी उम्मत को 50 नमाज़ा दी थी फरमाया साईं मैं आपकी बनी इसराइल को अजमाई खड़ा तजर्बा की खड़ा तो उम्मत बेचारी 50 नमाज़ा किवें पढ़सी 50 नमाज़ा पढ़सी आपके बच्चों वास्ते रोजगार करे सी वनो रब दी बारगाह दे विच अर्ज करो जो मालिक कुछ मेहरबानी फरमा अच्छा नबी साईं 9 दफा गए हुण इत्थे राज दी गाल है अल्लाह चाहंदा अल्लाह फरमांदा वन प्यारे असां 5 नमाज़ां बाकी रखियां ना 9 चक्कर लगे इंदे विच वजह यह है कि एडो मूसा अलैहिस्सलाम मुहम्मद मुस्तफा दा दीदार करेंदे खड़े हन ओडो रब मुस्तफा दा दीदार करेंदा पिया है महबूब साईं ने 9 चक्कर लाए अल्लाह फरमाया 5 माफ कीतियां 5 दीदार दी सूरत है मूसा अलैहिस्सलाम अल्लाह पाक का 9 भेरा दीदार जी दुआ घुरी हुई वो 9 भेरा दीदार उन अखिन जो करायो वयो जिन अखिन रब के 9 भेरा ॾिठो सही से 9 भेरा दीदार 9 वारे सो हाणे प्रोग्राम जो वक्त भी थोड़ो महदूद है हाँ जी बस मुख्तसर जी अच्छा नबी साईं हुण आखिर ज्ञान हज़रत मूसा अलैहिस्सलाम ने फरमाया साईं तो सब दोबारा भी वनो नबी साहब फरमाया हुण मैं को शर्म आंदी है जो मेरी उम्मत 5 नमाज़ें ना पढ़सी फरमाया नहीं जरा नबी से हुजूर दी बारगाह दे गए अल्लाह फरमाया महबूबा परेशान न थी उम्मत तेरी पढ़सी 5 नमाज़ लेकिन मैं अल्लाह सवा 50 नमाज़ दे सुभान अल्लाह ए वाकई जे मिराज है वैसे तमाम अंबिया को क्या को एक मौजज़ा मिला क्या को 2 मौजज़ा मिले नबी साईं को सिर तो लेते पैर तक अल्लाह ताला ने सरापे मौजज़ा बनाते भेजा ये तो मतलब पैकेज थी हो ना 5 में 50 जो 5 में 50 जबरदस्त पैकेज है मतलब इहो ॿुधायो त हिन ॾियारे ते ख़ासि तौर ते राति में माण्हू नफ़ली इबादतूं कंदा आहिनि रोज़ा रखंदा आहिनि ख़ूबसूरत इतमाम थींदा आहिनि त उन्हनि जो अजुर सवाब या उनजी का मामनत आहे छा हिन ते रोशनी विझंदव माशाल्लाह साईं तमाम ज़बरदस्त हदीस शरीफ में आहे महबूबन करीम अलैहिस्सलाम थोड़ी जो ज़ईफ़ हदीस आहे मगर फ़ज़ाइल जे एतबार सां ज़ईफ़ हदीस भी क़ाबिल एतबार हूंदी आहे ऐं अमल क़ाबिल अमल हूंदी आहे त हाणे महबूबन करीम अलैहिस्सलाम फरमायो त जेको हिन राति अल्लाह पाक ख़ासि तजली फरमाए थो दीदार करायो रब ताला त इन राति जो जेको सॼी इबादत करे थो ऐं ॾींहं जो रोज़ो रखे थो अल्लाह ताला 100 साल जी इबादत जो सवाबु ॾिए थो ऐं 100 साल जा रोज़ा रखण जो सवाबु ॾिए थो जेको रोज़ो रखे मतिलबु ही फ़र्ज़ रोज़ो न आहे वाजिबु न आहे ही मुस्ताहब रोज़ो आहे को रखंदो त अजर मिलंदो छो न ख़ुशी आहे न महबूब अलैहिस्सलाम मुस्लिम शरीफ हदीस आहे त रब महबूब करीम अलैहिस्सलाम के साहब अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां हर सूमर शरीफ ते रोज़ो छो रखंदा आहियो फरमायो त 2 वजूहात आहिनि हिकु इन ॾींहुं मुंहिंजी पैदाइश थी आहे ॿियो त मूंखे रब इन ॾींहुं मूंखे दीदार करायो सुभान अल्लाह मिराज करायो त महबूब अलैहिस्सलाम हर सूमर ते उन दीदार जी ख़ुशीअ में रोज़ो रखंदा त जेकॾहिं कोई हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जंहिंजो उम्मती थी करे मर्द हुजे या औरत नंढो हुजे या वॾो रोज़ो रखंदो त इहा सुन्नत बि अदा थींदी पर रोज़े जी हैसियत मुस्ताहब आहे फ़र्ज़ वाजिब न आहे इन राति जेका इबादत कबी नफ़ली इबादत आहे करे त सवाब न करण वारे खे कंहिं बि क़िस्म जो को तनक़ीद जो निशानो न बणायो वेंदो कजे ख़ैर ख़ैरात हिकु ॿी रिवायत आहे त जुमेरात ऐं वॾियुनि रातियुनि ते जेके तव्हांजा हिन दुनिया मां लाॾाणो करे विया उन्हनि सभिनी जा अरवाह अव्हां जे दरवाज़नि ते ईंदा आहिनि अच्छा ऐं जेकॾहिं उनखे तव्हां ख़त्मो ख़ैरात ॾेई करे ईसाल करियो था त ख़ुशि थी वापसि वरंदा आहिनि जेकॾहिं तव्हां ख़त्मो ख़ैरात नथा करियो त उहे मायूस थी करे वरंदा आहिनि त मुंहिंजनि वॾड़नि मूंखे कुझु न ॾिनो सॼे जहान जे मुस्लमाननि पंहिंजनि वारिसनि खे पंहिंजनि माइटनि खे वॾड़नि खे कुझु ॾिनो तंहिंजे करे जेतिरो अल्लाह तौफ़ीक़ ॾिनी आहे ॿियो न त खणी हिकिड़ो गिलास पाणीअ जो कंहिंखे पीआरे छॾींदा करियो थोरो मिठो करे शरबत पीआरियो या जेतिरो अल्लाह पाक तौफ़ीक़ ॾिनी आहे अल्लाह जे राह में ख़ैरात करियो ख़ैरात जो अजर तव्हांजो केॾांहुं बि न वेंदो सवाब आहे अजर आहे पर आख़िर में जेकॾहिं इजाज़त हुजे त हर कम जो को न को मक़सदु हूंदो आहे त मेराज जो बि को मक़सदु हो मक़सदु आला हज़रत इमाम अहमद रज़ा बरेलवी रहमतुल्लाह अलैह फरमाते हैं वो सरवरे किश्वरे रिसालत जो अर्श पर जलवागर हुए थे नए निराले तरब के सामा अरब के मेहमान के लिए थे फरमायो तो नमाज अक़सा में था यही सिर ये निराज नमाज अक़सा में था यही सिर कि अया हो मानाए अव्वल आखिर अया माना ज़ाहिर थे अया हो मानाए अव्वल आखिर कि दस्त बस्ता है पीछे हाजिर जो सल्तनत आगे कर गए थे सनाए सरकार है वजीफा कबूल सरकार है तमन्ना न शायरी की हवस न परवा रदी थी क्या कैसे काफिये थे त रब तबारक व तआला इहा जेका रात अता फरमाई मेराज जी रब त क़ुरान में वाज़िह फरमायो लेनूरी मिन आयातिना त मां पंहिंजे महबूब खे पंहिंजी निशानियुनि मां कुझु निशानियूं हाणे ख़ासि निशानियूं ॾेखारिया छो त रब फरमायो त सुम जाकुम रसूल
ए नबियूं जॾहिं तव्हां वटि मुंहिंजो ख़ासि रसूल तशरीफ़ वठी अचे, ख़ासि रसूल खे ख़ासि निशानियूं ॾेखारणु मेराज जी रात आहे। ख़ासि निशानियूं उहे निशानी यानी रब जो दीदार, जन्नत, जहन्नम, अहिड़ो कुझु अता फ़रमायो जो कंहिं नबी बि दावा न कई त एॾो मां बि ॾिठो। यानी आख़िरी नबी हुजणु ऐं नबियुनि जो सरदार हुजणु, काइनात जी समूरी रब ख़ालिक हुजण में हिकु, महबूब मदीने वारा साईं मख़लूक हुजण में हिकु, इहो साबित थियो मेराज जे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। तव्हां मोज़िज़ महिमाननि जी ॿिन्ही जी वॾी महिरबानी साईं। ख़ालिक साहब तव्हां सां कचहरी कंदे मज़ो बि ईंदो आहे, तव्हां जूं ॻाल्हियूं दिलि खे लुभाईंदियूं पिया आहिनि। बहुत शुक्रिया मुफ्ती साहब आपका भी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। सो वॾी महिरबानी तव्हांजी बि साईं कामरान साहब। आख़िर में वेंदे वेंदे तव्हां खां नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधण जी सआदत माणींदासीं। उमें मां आपका भी बहुत शुक्रिया। आख़िर में वरी तव्हांखे कम जी ॻाल्हि इहा बि कंदा हलूं त पोलियो जा 2 फुड़ा पंहिंजनि ॿारनि खे ज़रूरु पीआरियो। पोलियो घणी हद ताईं पाकिस्तान में ख़त्म थी चुको आहे, बल्कि वेझो पहुची चुका आहियूं। बसि थोरी तकलीफ़ इहा आहे त कुझु तव्हांखे सिंसियर थियणो पवंदो, सीरियस थियणो पवंदो। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। 5 सालनि जे हर ॿार खे पोलियो जा फुड़ा पीआरणु लाज़मी आहे। ऐं जेकी माण्हू इहे चवनि था त पोलियो जा फुड़ा के हराम जुज़नि सां ठहियल आहिनि, इहे सभु ग़लति ॻाल्हियूं आहिनि, इहे ग़लति अफ़वाहूं आहिनि। इन्हनि खां थोरो पासीरा थी करे सोचिजो पंहिंजे ॿार जे फ्यूचर जे बारे में। तव्हांजो ॿारु जेकॾहिं सिहतमंद हूंदो त मुआशिरो सिहतमंद हूंदो, माज़ूर हूंदो त तव्हांजो असांजो मुस्तक़बिल ऐं पाकिस्तान माज़ूर थियणु पाण नथा ॾिसणु चाहियूं। सो तव्हां असां सभिनी खे इन मामले में लापरवाही न करणु घुरिजे। पोलियो जी टीम अचे तव्हांजे दरवाज़े ते, उन्हनि जो एतिराम, उन्हनि खे मान ॾियणो आहे, उन्हनि जी इज़त करणी आहे। 2 फुड़ा पोलियो जा 5 सालनि जे हर ॿार खे पीआरणा आहिनि। ॿारु जेकॾहिं निंड पियो आहे त उनखे उथारे वठो। उनजी जेका ज़िंदगी आहे, उन जेको फ्यूचर आहे उहो ख़राबु करण खां बहितर आहे उनजी निंड ख़राबु कयो। उनखे 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। ऐं जेकॾहिं को ॿारु तव्हांजो कंहिं पाड़े वारे घर वियल आहे या वरी नानीअ जे घर वियल आहे, मासीअ जे चाची जे घर वियल आहे, त उते बि टेलीफोन करे ॿुधाए छॾियो त मुहिम हले पई। ऐं गॾो गॾु ॿारनि खे इन मुहिम जो हिसो बणायो। 2 फुड़ा ज़रूरु पीआरियो। 1166 हेल्पलाइन जो नंबर आहे। का बि जेकॾहिं तव्हांखे ॼाण वठणी आहे त उते तव्हां टेलीफोन बि करे सघो था। 16 नंबर आहे 1166 1166। तव्हां इहो मालूमात जे लाइ टेलीफोन नंबर तव्हांखे ॿुधाए छॾियूं था। पंहिंजनि ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो। हर भेरे हर ॿार खे 2 फुड़ा पोलियो जा ज़रूरु पीआरणु घुरिजनि। ऐं ॿी ॻाल्हि कम जी इहा आहे त घणा माण्हू चवंदा आहिनि साईं पोलियो जा फुड़ा हफ़्तो खनि पहिरियां त असांजे ॿार पीता हुआ, ॿीहर बि पीआरे सघजनि था, उनजो बि को साइड इफेक्ट न आहे। टीम पहुचे थी दरवाज़े ते त ज़रूरु पीआरणु घुरिजनि। जेकॾहिं तव्हां फ्री आहियो, घर में जेको कमकार न आहे, त पंहिंजनि ॿारनि खे बुनियादी सिहत मर्कज़ वठी वञी पोलियो जा 2 फुड़ा ज़रूरु पीआरे अचो। इन मां 2 ॻाल्हियूं थींदियूं। हिकु त तव्हांजी पंहिंजी टहल टकोर बि थी वेंदी, वर्ज़िश बि थी वेंदी, माहौल बि ॾिसी वेंदो ॿाहिरियों। ऐं ॿियो तव्हांजे ॿार खे 2 फुड़ा पोलियो जा बि पीआरजी वेंदा, फ्यूचर हुनजो महफ़ूज़ थी वेंदो। अॼोको प्रोग्राम हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। मेराज जी ख़ासि नशिया तव्हांखे यकीन बणी हूंदी। ऐं आख़िर में इहो ई चवंदासीं त अल्लाह पाक तव्हां असां सभिनी खे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इरशाद जागीरणी तव्हां खां मोकिलाए थो। पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। सो असां पारां अल्लाह भाई। आई रज भी आहे रात नबी मेराज हलो, मेराज हलो। अखिन ॾिसण खुदा जी ज़ात नबी मेराज हलो, मेराज हलो। आहे ज़ियारत ले मुश्ताक खुदा ही तो दे मुको बोराक खुदा। आहे ज़ियारत ले मुश्ताक खुदा ही तो दे मुको बोराक खुदा। सुने रब जा पैगामात नबी, सुने रब जा पैगामात नबी। मेराज हलो, मेराज हलो। आई रज भी आहे रात नबी मेराज हलो, मेराज हलो। अज फर्शन जे चैनी पासे, अज अरशन जे चैनी पासे। अज फर्शन जे चैनी पासे,
अज अर्शन जे चैनी पासे थी विया हिन ऐलानात नबी थी विया हिन ऐलानात नबी मेराज हलो मेराज हलो आई रज भी आहे रात नबी मेराज हलो मेराज हलो हली अखड़न सां ॾिस जन्नत खे अची खोल ॿुधा पंहिंजी उम्मत खे हली अखड़न सां ॾिस जन्नत खे अची खोल ॿुधा पंहिंजी उम्मत खे ॾिस माणियूं ऐं बाग़ात नबी ॾिस माणियूं ऐं बाग़ात नबी मेराज हलो मेराज हलो आई रज भी आहे रात नबी मेराज हलो मेराज हलो अज रात अब्बासी आशिक जी बुधनात अब्बासी आशिक जी अज रात अब्बासी आशिक जी बुधनात अब्बासी आशिक जी मिली तुझे सदके दात नबी मिली तुझे सदके दात नबी मेराज हलो मेराज हलो आई रज भी आहे रात नबी मेराज हलो मेराज हलो अखिन दिसण खुदा जी ज़ात नबी मेराज हलो मेराज हलो